ओ मेरे तुझी आरज़ूअ में, ओ मेरे तुझी आरज़ूअ में केतिरी थोरी लगी, केतिरी थोरी लगी, जीअ में झोरी लगी, तूं वरी ईंदे कॾहिं, तूं वरी ईंदे कॾहिं। सिंधियत बि संघर्ष आक्स यूनिवर्सिटी कॉलोनी जामशोरे पारां सिंध जे मुदब्बिर सियासतदान ऐं धरती जे सूर्य पुट शहीद अल्लाह बख्श सूमरे जी 82वीं वरसी तक़रीब जामशोरे जे इंस्टीट्यूट ऑफ MS पावर में थी गुज़री, जंहिंमें मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जे दोस्तनि शिरकत कई। प्रोग्राम जी सदारत कंदड़ तालीमदान अब्दुल मजीद चांडियो ॻाल्हाईंदे चयो त शहीद अल्लाह बख्श सूमरो हिकु वॾो सिंध परस्त ऐं सेकुलर ज़हन रखंदड़ सियासतदान हो। उन मौलाना उबैदुल्लाह सिंधी जी जलावतनी ख़तमु कराई ऐं उन जो कराची पोर्ट ते हिकु शानदार इस्तेमालु कयो। मौलाना उबैदुल्लाह सिंधी जे फ़िक्र ऐं साईं GM सैद सां मिली करे सिंध जे क़ौमी तशख़्ख़ुस खे बहाल करण लाइ जदोजहद कई। हिंदुस्तान ख़ाली करियो तहरीक जी सियासी हिमायत ऐं उन जी इख़लाक़ी मदद पिणु कई। प्रोफेसर भाई खान शर ॻाल्हाईंदे चयो त शहीद अल्लाह बख्श सूमरो सिंध जे वज़ीर आज़म थी रहियो ऐं उन पंहिंजे दौर में तालीमी सुधारा, ज़रई सुधारा आंदा ऐं उन सां गॾोगॾु हुन बर्तानिया जे वाइसरा खे हिकु ख़तु लिखियो जंहिंमें सिंध जे वैधाने ते उन जी तारीख़ी वतन हुजण जी अहमियत बयानु कंदे उनखे चयो त सिंध खे हिकु अलॻि मुल्क तौरु आज़ादी घुरिजे। जंहिं तक़रीब खे नाले वारे अदीब नवाब काका, मोहम्मद यूसुफ जोयो, ताज मरी ऐं ॿियनि ख़िताब कयो। तक़रीब जी कार्रवाई सिंधियत बि संघर्ष आक्स यूनिवर्सिटी कॉलोनी जामशोरे जे सेक्रेटरी डॉक्टर फ़हीम नूनारी हलाई। हाँ मत तुझे बिना कुछ भी त ना है, हाँ मत तुझे बिना कुछ भी त ना है, तुझे गड गड हुजे, तुझे गड गड हुजे कोई मां है, हाँ मत तुझे बिना कुछ भी त ना है, हाँ मत तुझे बिना कुछ भी त ना है, तुझे गड गड हुजे, तुझे गड गड हुजे कोई मां है, हाँ मत तुझे बिना कुछ भी त ना है, हाँ मत तुझे बिना कुछ भी त ना है, तुझे गड गड हुजे, तुझे गड गड हुजे कोई मां है, हाँ मत तुझे बिना। मुंद मुर्गी पवे जीव जर के पवे, मुंद मुर्गी पवे जीव जर के पवे, तुझे है करवची, तुझे है करवची, तमाशो मान चा आम तुझे। तकरीब असांजी दस्तूरी कजाणी सां गॾोगॾु अॼु शहीद अल्लाह बख्श सूमरो जेको सिंध जो सूरमो थी गुज़रियो, सिंध जो पहिरियों वज़ीर आज़म हो ऐं आख़िरी वज़ीर आज़म हो। शायदि 2 दफ़ा चांस मिलिया, वधीक सां प्रोफेसर फजी साहब वेठो आहे हुनखे दुरुस्त कंदो, त उनजी यादि में जेकी सिंध जूं ख़िदमतूं आहिनि उनजी सार बि आहे, हिते दोस्त गुफ़्तगू कंदा। हाणे पंहिंजो साईं प्रोफेसर अब्दुल मजीद चांडियो साहब जेको जंहिंजो सब्जेक्ट बि आहे सिंध जे तमामु हिकु वॾे माण्हू, सिंध परस्त माण्हू शहीद अल्लाह बख्श सूमरे जी जेका आहे सा 82वीं वरसी पे मल्हाए, उन लाइ ऑर्गेनाइज़र नूनारी साहब खे मुबारक आहे, सभिनी मेंबर्स खे मुबारकबाद हुजे, छो त इहो असांजो फ़र्ज़ु आहे त असां पंहिंजे अकाबरनि ऐं मशाइरनि खे यादि कयूं। पर 2-3 शयूं हिते जेके आहिनि से असां वटि तमामु डिबेटेबल आहिनि, जिन ते बहस थियणु खपे, ख़ासि तौर ते जेकॾहिं सिंधियत जी संगत जूं गॾियाणियूं थियनि थियूं या कंहिं पढ़ियल इंटेलेक्चुअल हिकिड़े फोरम ते दोस्त वेहनि था,
त जीअं पाकिस्तान जी तारीख़ मुताले पाकिस्तान में हणी फाड़े उनखे तबाह ऐं बर्बादु कयो वियो ऐं जीअं ॿारनि खे पढ़ायो थो वञे, इहो अनफॉर्चुनेट आहे असां सां सिंध में त असां पंहिंजी तारीख़ ते बि 82 साल गुज़रण खां पोइ बि अॼु ताईं बि इन ते क्लियर न आहियूं त हेॾे वॾी शख़्सियत खे कंहिं शहीद कयो ऐं छो शहीद थियो। कॾहिं को लिखे थो त बाबा ॼेठी सिपाही मिलानी जे रेफरेंस सां त उन जेको आहे सो थोरे साहब सां मिलण खां इनकार कयो त मूंखे तो मां शहीद जे दूर थी अचे रत जी तुंहिंजो हथ आहे। खान बहादुर खोड़े ते उहो केस थियो जंहिं ते उहो काफ़ी वक़्तु उन केस खे भोॻियो बि। किन उन में जेको आहे सो लिखियो आहे त बाबा या जीअं हिते असां सभिनी चयो आहे त अंग्रेज़ उन में जेको आहे सो हुयो त उनखे शहीद करे, किन उनखे चयो त होरनि जे हथां जेको आहे सो खान बहादुर अलाह बख्श सुमरो शहीद थियो। असां तारीख़ ते दरहक़ीक़त इहो आहे त तारीख़ सां असां पढ़ियल कढ़ियल हूंदे बि तारीख़ खे तारीख़ करे नथा सम्झूं, तारीख़ खे तारीख़ करे असां पढ़ूं बि कोन था ऐं उनखे सम्झण जी बि कोशिशि नथा कयूं। तंहिंजे करे असां अॼु बि पंहिंजी, मां थो चवां त सिंध जी तारीख़ खे मसख़ बि कयूं था ऐं उनखे पंहिंजी पंहिंजी मर्ज़ी ते मोड़ियूं था। हाणे जीअं साईं ॻाल्हि कई डॉक्टर प्रोफेसर भाई खान शर साहब त इहो उन दौर जो हिकिड़ी जेका आहे सा तमामु वॾो हिकिड़ो एक्ट हुयो हिन सब कॉन्टिनेंट में, जंहिंमें अॼु 5-6 मुल्क वजूद था रखनि। इहो हिकिड़ो अंग्रेज़ जो मुल्क हो ऐं इहो हुयो जेको आहे सो ब्रिटिश इंडिया। उन ब्रिटिश इंडिया में सिटिंग वज़ीर आज़म जेको आहे उहो पंहिंजा सभु जो सभु ख़िताब जेके मिलियल आहिनि उहे पंहिंजा वापसि करे ऐं उहे उछलाए उन हुकूमत खे ॾिए। इहो हिकिड़ो वॾो एक्ट हो। ईअं जीअं साईं चयो न त अॼु जेको आहे सभु फारसी में मक़ौलो आहे, उनखे काफ़ी लिखंदा बि अचनि था त कुर्सी मराब दे कशफ मराब ज़न, मूंखे कुर्सी ॾियो पोइ भली पादर वेठा आणो पर कुर्सी खपे। इहा कुर्सी ऐं चेयर जेका आहे उन में हिकिड़ो ई मिसाल आहे असां वटि, जंहिं पंहिंजी कुर्सी जी परवाह न कंदे सिटिंग वज़ीर आज़म हूंदे पंहिंजा जेके आहिनि टाइटल या ख़िताब उहे हुन वापसि करे छॾिया। इहा वॾी कुर्बानी हुई उन वक़्त में। हुन खेसि ख़बर हुई त इन मुंहिंजे एक्ट सां को ही ईअं माण्हू सादो सुधो त कोन हो। उनखे ख़बर हुई त हिन एक्ट सां अंग्रेज़ केतिरो कावड़बो, बर्तानिया ताईं 10 डाउनिंग स्ट्रीट ताईं केतिरो जेको आहे सो उनजो रद्द अमल ईंदो। इहे रद्द अमल ज़हन में रखी हुन इहो सोचियो हूंदो त हिन जे वापसि करण सां मुंहिंजी वज़ारत, मुंहिंजी कुर्सी, मुंहिंजो जेको आहे सो हुकूमत हली वेंदी ऐं हुन उन खे क़ुर्बान करे छॾियो त ओके ठीकु आहे भली वञे, पर उसूलनि जी जेका ॻाल्हि आहे उन ते हर सूरत में बि बीहबो ऐं उन जे लाइ क़ुर्बानी ॾिबी। हाणे इहो दौरु सॼो जेको आहे जीअं डॉक्टर साहिबु चयो त पोयां 3-4 ॾहाका बर्तानिया सरकार हिते आस्ते आस्ते इंट्रोड्यूस पे कया कानून पंहिंजा त हिकिड़ो हिन सब कॉन्टिनेंट खे पंहिंजो आइन ॾिए, जंहिंमें 1909 में हिकिड़ो कानून आयो, 1919 में आयो, 1915 में आयो, 1921 में आयो ऐं आख़िर में वञी उनजो अंत जेको आहे उहो 1935 वारो कानून थियो। उन 1935 वारे कानून हेठि सिंध हिकु इंडिपेंडेंट सूबे तौरु बॉम्बे प्रेसिडेंसी खां आज़ादु थी हिकिड़ो सूबो बणियो हिन सब कॉन्टिनेंट जो। ऐं इहो चेंजिंग हिकिड़ी जेका आहे सा हुई पोज़ीशन या हिकिड़े इनकलाब वारी पोज़ीशन हुई। पर वॾे में वॾी उते इन में ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे त इन 30s जे दौर में कंहिं बि इमारत जो जीअं बुनियादु रखिबो आहे न, जेकॾहिं उनजी सिर पहिरीं टेड़ी रखबी त इमारत मथे बि टेड़ी थींदी। त उन वक़्तु जेके असांजा सियासत में अहल माण्हू हुया उन्हीअ जेको इन जो बुनियादु रखियो, जंहिंमें 2 माण्हू आहिनि, साईं जीएम सैद ऐं शहीद अलाह बख्श सुमरो,
जिन 1934 में पीपल्स पार्टी ठाही, जिन 1936 में सिंध इत्तेहाद या सिंध यूनाइटेड पार्टी ठाही, गॾियल हुया, जंहिंमें सेठ अब्दुल्ला हारून बि हुयो, त सर शाहनवाज़ भुट्टो बि हुयो, पर शहीद अला बख्श ऐं GM सैद जेके तमामु हिकु वॾी हैसियत रखंदड़ सियासतदान आहिनि सॼी हिस्ट्री में, त उहे बि इन में शामिल हुया त उहा बुनियादु रखूं जेके पंहिंजे सूबे जी लेवल ते सियासत कनि। ऐं इहा सूबाई लेवल जी सियासत हुई जंहिंमें सिंध पीपल्स पार्टी ठही, इहा सूबाई सियासत हुई जंहिंमें सिंध इत्तेहाद पार्टी ठही। ऐं उहे पार्टियूं तमामु जेको आहे सो एक्टिव थियूं ऐं 1936 वारी इलेक्शन में 37 वारी इलेक्शन में उहा ई पार्टी जेका आहे तव्हां जेकॾहिं ॾिसंदो त अक्सरियत सां 28 मेंबर खणी आई सिंध इत्तेहाद पार्टी। पर हाणे हिते जेको आहे हिकिड़ी शइ उन असां हिकिड़े जेको आहे सो कंटेक्स्ट में ॾिसूं त गवर्नर बि उते मौजूदु आहे, आइन बि मौजूदु आहे, आइनी सुधारा बि अची चुका आहिनि, पर सॼी जो सॼी पार्लियामेंट जेका आहे उहा पार्लियामेंट सूबे जे गवर्नर वटि यरगमाल आहे। त गवर्नर जंहिंखे चाहे, अक्सरियती पार्टी खे न, जंहिंखे चाहे गवर्नर जंहिंखे अहल सम्झे उन खे इनवाइट करे त तूं अची हुकूमत ठाहे। ऐं उन पार्टी जे माण्हू खे उहो तमामु हिकिड़ो बैरिस्टर तमामु अहल माण्हू हो, उहो बि उन वटि वोट सिर्फ़ु 4 हुया। सर ग़ुलाम हुसैन हिदायतुल्लाह शहीद जो ॻोठाई बि हुयो, पर 4 या 5 वोटनि ते उन खे सर लांसीलाट गिराम जेको पहिरियों गवर्नर हो उन चयो त 28 मेंबरनि वारी पार्टी छॾे अक़िलती पार्टी खे सॾियो वियो त तूं हुकूमत ठाहे ऐं तूं हुकूमत कर, छो त असां जीअं चाहियूं। हाणे इन सॼे खे जेकॾहिं कॉन्टेक्स्ट में ॾिसंदो त इहो सिलसिलो 1935, 34, 36, 37, 43, 47, 2025 जेको हिकिड़ो सिलसिलो तारीख़ी तौर ते असां वटि हलंदो थो अचे त उन में जेके मरकज़ी पार्टियूं आहिनि, ऑल इंडिया सतह जूं पार्टियूं जेके आहिनि, ऑल इंडिया मुस्लिम लीग ऐं इंडियन नेशनल कांग्रेस, उन्हनि ॿिन्ही जो रवैयो सूबनि सां क़तई तौर ते बि हिकिड़ो जेको आहे सो सुठो ऐं हिकिड़ो जेको आहे सो सूबाई लेवल ते जेको आहे सो फेवर वारो न आहे रहियो। ऑल इंडिया मुस्लिम लीग जो जेकॾहिं तव्हां वठंदो त 1943 में साईं GM सैद खे इन ते ख़ारिज कयो वियो त तूं असांजी मर्ज़ी, कायद आज़म ऐं लियाकत अली ख़ान ऑल इंडिया मुस्लिम लीग जे सदर ऐं ऑल इंडिया मुस्लिम लीग जे जनरल सेक्रेटरी जी मर्ज़ी ते टिकटूं विराए सिंध में, जंहिंखे पोइ हिकिड़ो रंग ॾिनो वियो प्रोपेगेंडा जो त बाबा सैयद ग्रुप आहे, बरोच ग्रुप आहे, उन मां जेको आहे सो सैयद ग्रुप खे GM सैद ॾियणु थो चाहे, ईअं न हुयो। सिंध मुस्लिम लीग जो सदर जेकॾहिं हुयो GM सैद, त उन चयो त जेकॾहिं मां मुस्लिम लीग सिंध जो सदर आहियां त सिंध में टिकटूं सिंध मुस्लिम लीग जे मर्ज़ी सां ॾिनियूं वेंदियूं, न कि जेको आहे सो ऑल इंडिया मुस्लिम लीग जे जनरल सेक्रेटरी जी मर्ज़ी सां ॾिनियूं वेंदियूं। रिकॉर्ड आहे। ऐं ईअं ई जेको आहे सो इंडियन नेशनल कांग्रेस जो बि रवैयो जेको हेॾे सिंध ॾांहुं हुयो त अजीब आहे त नेहरू रिपोर्ट जेका आहे, जवाहरलाल नेहरू जो पीउ मोतीलाल नेहरू पंहिंजी रिपोर्ट में लिखे थो ऐं ठाहे थो त सिंध सूबो न ठहणु खपे, ऐं उहो एक्टिव उन वक़्तु जेको आहे सो मेंबर आहे छाजो ऑल इंडिया नेशनल कांग्रेस जो। त मरकज़ी पार्टियुनि जो किरदारु पार्टीशन खां अॻु में ऐं पार्टीशन खां पोइ सूबनि ॾांहुं तमामु जेको आहे सो हिकिड़ो दुश्मनी वारो रहियो, सूबनि जे मुफ़ादनि वटां न रहियो। तंहिंजे करे जेको आहे अॼु ताईं उहा हिकिड़ी लेगेसी जेका आहे त हींअर बि हिते जेका ज़िक्र निकितो त 18वीं तरमीम में जेके आहे सही शयूं आहिनि, त इहो हिकिड़ो इहा ई लेगेसी उहा कंटिन्यू मर्कज़ अॼु बि फेडरेशन जे नाले ते, छो त 1935 जो जेको आइन आहे उहो विफ़ाक़ी आइन हो, पर उन में पावर्स जेके आहिनि से गवर्नर वटि हुया।
हाणे गवर्नर खे हक़ हुयो त जंहिं बि वक़्तु चाहे जंहिं बि हुकूमत खे ड्राहे जंहिं बि चवे त हुकूमत ठाहे, तंहिंजे करे उहो यको 58(2)B या कहिड़ो आहे 52B साईं, इन ताईं बि सदर खे अख़्तियार रहिया त हू जंहिंखे चाहे जंहिं वक़्तु चाहे त उनखे टिकट वठराए। इहा हिकिड़ी लेगेसी मर्कज़ी पार्टियुनि जी, जेके मर्कज़ी लेवल ते पार्टियूं कमु कनि थियूं, उन्हनि जी लेगेसी इहा हलंदी थी अचे ऐं इहा तारीख़ आहे जेका अची 100 साल खे पहुती आहे। हे 2025 आहे, 1935 खां इहो सिलसिलो आहे जंहिंमें सूबनि खे क़तई तौर ते बि हक़ु न पियो ॾिनो वियो त तव्हां पंहिंजे मर्ज़ी ऐं पंहिंजी एजेंडा मुताबिक़ जेको आहे सो पंहिंजे अवाम लाइ कमु कयो। ऐं उहो ई सबबु आहे त अॼु बि असां ही कैनालनि जो मसइलो हुजे, ही कारपोरेट फार्मिंग हुजे, इन्हीअ में बि इहो ई आहे त आइन मौजूदु आहे। आइन में 18वीं तरमीम में असांजा जेके आहिनि से इहे सब्जेक्ट्स आहिनि, ज़मीन आहे, पाणी आहे, समुंड आहे, इहे सभु जेके आहिनि ॿेट आहिनि। समुंड त खणी हाणे इंटरनेशनल वाटर्स में अचे थो, त इहे जेके बि आहिनि से सब्जेक्ट सूबनि जा आहिनि, पर उन ते मर्कज़ जेको आहे सो वेही लठ खणी ऐं इहो ई ऐलान थो करे त हाणे कैनाल बि ठहंदा, हाणे पाणी बि विरहाइबो, हाणे 1 यूनिट ठहंदो, हाणे ॿियो कुझु ठहंदो। इहा हिकिड़ी लेगेसी पॉलिटिक्स जी जेको अचे थी। पर अफ़सोस इहो आहे त जिन असांजे मशाहिरनि पार्टीशन खां अॻु में जेके बुनियादु सियासत जा रखिया हुया, उहा सियासत असां कंटिन्यू न करे सघियासीं। असां उन सियासत खां हटी करे उनखे प्रैक्टिकल पॉलिटिक्स चऊं, असां उनखे रियलिज़म चऊं, उन खां हटी करे असां जेका बि सियासत कई, उहा सियासत असां उहा कई जेका सियासत असां हींअर असांजे साम्हूं अचे थी पई। त असां क़तई तौर ते बि स्टैंड वठी असांजो पॉलिटिशियन नथो बीहे त असांजो जेको राइट आहे, असांजी जेका प्रोविंशियल जेके सब्जेक्ट्स आहिनि, इहे असांजी प्रॉपर्टी आहिनि, इहे असां न ॾींदासीं। अवाम उते मौजूदु आहे। हींअर बि मर्कज़ी, मूंखे क़तई तौर ते बि हिकिड़ी जेका सियासी ॻाल्हि न करणी आहे, पर असांखे अवाम वटि वञणु घुरिजे त बाबा मर्कज़ जी जेका पार्टी आहे, इहा बि इन जो मक़सदु इहो कोन्हे त ख़ुदा न ख़ास्ता असां पाकिस्तान मुख़ालिफ़ ॻाल्हि थो कयां मां, पर मर्कज़ जी जेका पार्टी आहे उहा सूबाई सतह ते क़तई तौर ते बि हक़ु ॾियण लाइ तयारु कोन्हे। उहा भली अवाम जो नालो वठे, उहा भली आइन जे इन कंहिं इन में वेही मोर्चे में ऐं चवे त मां जेको आहे सो आइनी हक़ थो ॾियां। 10वीं तरमीम तव्हां कई, उन ते फ़ख़ुरु था कयो 18वीं तरमीम में, ऐं वरी 18वीं तरमीम खे ख़तमु बि तव्हां पाण था कयो ऐं चओ बि था त न इहा तरमीम जेका आहे सा कान्हे। हाणे जेको आहे सो इहो तव्हांखे कैनाल कहिड़ा आहिनि, कैनाल कोन्हनि, कैनाल ठहंदा कोन, कैनाल जेको आहे सो उन लाइ असां तहरीक था हलायूं, ICC में जेको आहे सो वेहूं था, उन मां बि असांखे जेको आहे सो वरी इहो आहे त कैनालनि जो पाणी उहो जारी सारी आहे। त इन लिहाज़ सां अचो त ॻोठनि में हलूं, ॻोठनि में माण्हुनि खे चऊं त सूबाई सतह ते जेके पार्टियूं आहिनि असांजूं, उन्हनि पार्टियुनि खे ॾियो। इहो ई शहीद अला बख्श जी जेका आहे सा हुई, EIGM से इहो ई जेको आहे सो पलीद साहिब ते इहो ई जेको आहे सो असांजा काफ़ी जेके मशाइर आहिनि जिन खे हिकिड़ी हिमत हुई ॻाल्हाइण जी ऐं चवण जी, ऐं उन्हनि मर्कज़ सां वेही करे पंहिंजे हक़नि लाइ ॻाल्हि कई। त उन लिहाज़ सां असां शहीद जी जेका बि हिकिड़ी जेका इफर्ट्स आहिनि, उहे इफर्ट्स इहे ई आहिनि जिन ते रोशनी विझी वई आहे। त 1940 में आज़ाद कॉन्फ्रेंस जो कोठो आहे छा में दिल्ली में, जॾहिं त लाहौर में जेको आहे सो ऑल इंडिया मुस्लिम लीग हिकिड़ी ॻाल्हि पई करे त बाबा कन्फेडरेशन ठहंदो, ऐं उते आज़ाद कॉन्फ्रेंस में शहीद अला बख्श चवे थो त मुख़्तलिफ़ मुल्कनि ऐं मुख़्तलिफ़ क़ौमुनि ऐं मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जो सभु कॉन्टिनेंट आहे, तंहिंजे करे सभिनी खे राइट आहे तूं आज़ादु रहनि। ऐं इहो सबक़ु तमामु इनकलाबी माण्हू, वॾे माण्हू मौलाना उबैदुल्लाह सिंधी जो, ऐं उन में असां वटि जेका उन वक़्तु पार्टीज़ में जेका ट्राइका आहे, उन में सुरे बादशाह आहे, उन में शहीद अला बख्श सुमरो आहे, ऐं उन में जेको आहे मौलाना उबैदुल्लाह सिंधी आहे, जिन जो हिकिड़ो जेको आहे सो सिंध ॾांहुं ऐं सिंध जे हक़नि ॾांहुं, सिंधी क़ौम ॾांहुं हिकिड़ो जेको रवियो हो, उहो इहो हुयो मुख़लिसाना त असांखे असांजो इंडिया लेवल ते बि हक़ु न आहे मिलणो, त कंहिं 2 नेशन थियोरी जे लेवल ते बि असांजा हक़ गज़ब कया वेंदा। ऐं आम ॻाल्हि आहे
त मां साईं जीएम सैद खे शायदि साईं जीएम सैद ई लिखियो आहे त शहीद अला बख्श मूंखे थो चवे त बाबा इहा जेका टू नेशन थियोरी आहे इहा ख़ुदि इस्लाम जे अगेंस्ट में आहे। आलिम बि कोन्हे पर कंहिं आलिम सां हिन जूं कचहरियूं आहिनि, उहे मौलाना उबैदुल्ला सिंधी साहिब, जंहिंखे कराची पोर्ट ते पाण जेको आहे सो सिंध जो वज़ीर आज़म रिसीव थो करे, पाण वञी उते मौजूदु थो रहे जॾहिं उहो उन वक़्तु हवाई जहाज़ त कोन आहे, पाणी जे जहाज़ ते अचे थो। त उॾा आहे हिकिड़ी त जीएम सैद शायदि जनम गुज़ार एमरजेंसी में साईं पाण लिखियो आहे, मे बि मुंहिंजी करेक्शन कयो, मूंखे यादि पूरो नथो बीहे, त चए थो त बाबा हीअ जेका आहे टू नेशन थियरी या अगेंस्ट इस्लाम आहे। त इहे सभु शयूं असांखे पंहिंजी तारीख़ सां गॾु असांखे वाज़े चिटो थियणो पवंदो, इन में का बि हिचकिचाहट महसूसु न थियणु खपे, तारीख़ में रिसर्च करणु खपे त असां सां कहिड़ियूं कहिड़ियूं वेसाघातियूं थियूं, छो थियूं ऐं कहिड़ी लेवल ते थियूं। मां शुक्रगुज़ार आहियां तव्हां सभिनी दोस्तनि जो। बराबर सिसियूं तोरियां तां न तुरनि जे हींअरे मंझि हुरनि से मुल महांगा सुठी। हाणे आउं ॿिए मुक़रर खे गुज़ारिश कंदुमि त उहे पंहिंजे ख़्याल में इज़ार करे ऐं साईं प्रोफेसर भाई ख़ान शेर साहिबु जेको आहे पायोनीर वाइस चांसलर रहियो, शहीद अला बख्श सुमरो यूनिवर्सिटी जो, संदसि साईं भाई ख़ान शेर साहिब खे गुज़ारिश कंदुमि अची पंहिंजे ख़्यालनि जो इज़ार कनि। सिंध जे उन सूर में, सिंध जे उन सपूत खे जेको हक़ीक़ी वारिस आहे सिंध जो, या उन्हनि वारिसनि मां हिकु आहे जन सिंध खे न सिर्फ़ सम्झो पर पंहिंजी सॼी ज़िंदगी वक़फ़ कई उन्हनि, त उन्हीअ ते को बि कोसो वाह न अचे, कंहिं सही रस्ते ते निकिरी हले। उनजे करे तव्हां सिंधी अदबी संगत वारनि खे मां जस थो चवां ऐं ॿियो मां सलाम थो पेश कयां शहीद अला बख्श सुमरो साहिब खे, जंहिंजी जिदोजहद जेको काफ़ी सालनि ताईं विसरियल रहियो, पर वरी छाकाणि त जेके हीरा हूंदा आहिनि, जेके मोती हूंदा आहिनि, उन्हनि खे केतिरो बि लटिजी वञे, सोन लटिजी वञे, पर जॾहिं बि वक़्तु ईंदो आहे, जॾहिं बि बारिशूं पवंदियूं आहिनि, जॾहिं बि वक़्तु मटिबो आहे, त उहे पंहिंजे असुल शकिल में, असुल जोबन में, असुल सूरत में ज़ाहिर थी पवंदा आहिनि। मां घणो कोन ॻाल्हाईंदुसि, मां सिर्फ़ु ॿ शयूं ॻाल्हाईंदुसि। हिते सभिनी दोस्तनि शहीद अला बख्श सुमरो ते चङी तरह काफ़ी तफ़सील सां ॻाल्हायो आहे, अञा साईं प्रोफेसर अब्दुल मजीद साहिबु वेठो आहे, उहो बि ॻाल्हाईंदो। मां सिर्फ़ु हिकिड़ो नुक़्तो शहीद अला बख्श सुमरे जो ऐं ॿियो मुख़्तसिर यूनिवर्सिटीअ जो क़याम, इन्हनि सिर्फ़ु ॿिनि शयुनि ते मां थोरो ॻाल्हाईंदुसि। शहीद अला बख्श सुमरो साहिबु, तव्हां कॾहिं सोचियो आहे त हुन पंहिंजा जेके तमग़ा हुया, मेजर 2 तमग़ा हुनखे मिलियल हुआ, जेके वॾे में वॾा हुआ 2। हिकिड़ो ख़ान बहादुर जो तमग़ो ऐं ॿियो हुयो OBE, जंहिंखे थो चइजे ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर। तमामु चंद माण्हुनि खे हिते, जेकॾहिं मां हुन ॿी ॿोलीअ में ॻाल्हायां त नसीब चंद माण्हुनि खे थियो, पर छाकाणि त उहो नसीब जी ॻाल्हि कोन हुई, उहे रिश्वतूं हुयूं, उहे हितां ख़रीद करण जा तरीक़ा हुया, मेथड्स हुया, त माण्हुनि जूं जेके कीअं उन्हनि खे ख़रीद कजे ऐं उन्हनि खे कीअं जेको आहे इन ई मुल्क जे माण्हुनि जे ख़िलाफ़ु इस्तेमालु कजे, उनजे करे 2 तमग़ा मिलियल आहे। ऐं उन ज़माने में अॼु बि माण्हू ख़ान बहादुर पाण खे सॾाइनि था, सर जो लक़ब अॼु बि तव्हां ॿुधण में ईंदो हूंदो ऐं अॼु बि उहे लक़ब ॿुधण में ईंदा हूंदा, पर तव्हां ख़ान शहीद अला बख्श सुमरे जे लाइ तव्हां पंहिंजे कननि सां कॾहिं न ॿुधो हूंदो। ऐं उहो छो वापसि कयईं, उनजो रीज़न हुयो। हे सभई तारीख़दान वेठा आहियो, सभई सिंधी अदबी संगत जा माण्हू, उन्हनि खे ॿुधाइण जी घणी ज़रूरत कोन्हे, पर इहो जेके 2-3 ॾहाका हुआ 20वीं सदीअ जे शुरूआत जा, जेके 2-3 ॾहाका हुआ, छाकाणि त शहीद अला बख्श उन जे 5 ॾहाके में शहीद थियो आहे, त जेके इहे इंटेंस आज़ादीअ जे तहरीकुनि जा ॾहाका हुआ, जंहिंमें वञी
उहो त हिकिड़ी ॿी हैपनिंग थी जंहिंमें ब्रिटिश हितां हलियो वियो। उहो शायदि असांजी तहरीकुनि जे करे हुननि खे कमज़ोर ज़रूरु थियो हुजे, पर वियो उन्हनि जे करे कोन। वञण जो सबबु सेकेंड वर्ल्ड वॉर में उन्हनि जी शिकस्त, उन्हनि जी टोटल दुनिया मां तॾावेड़ जो जेको हुयो उन जे करे उहो हलियो वियो, न त असांजे तहरीकुनि जे करे खणी न, पर कमज़ोर ज़रूरु थियो। उन वक़्त में जेके तहरीकूं हलियूं पे त बर्तानिया में जेको प्राइम मिनिस्टर हुयो उहो चर्चिल हो, विंडसर चर्चिल। ऐं हिते सिंध में प्राइम मिनिस्टर हुयो शहीद अल्लाह बख्श सूमरो। ऐं जॾहिं उहे तहरीकूं हलियूं पे, तहरीकुनि जी जेका शिदत थी, अंग्रेज़ छिता हुआ त हू पंहिंजे सेकेंड वर्ल्ड वॉर वारे पासे जेका उते जेका उभार थियनि पिया उनखे मुंहुं ॾियनि या हिते मुंहुं ॾियनि। त चर्चिल हिकिड़ी तमामु दुहांदार जंहिंखे चयो तकरीर कई पंहिंजे पार्लियामेंट में, ब्रिटिश पार्लियामेंट में, जंहिं हितां जे हीरोज़ खे बदशत ॻाल्हायो, घटि वधि ॻाल्हायो, उनखे कंडेम कयो, हितां जे तहरीकुनि खे कंडेम कयो। इहा ख़बर जीअं हिते आई त शहीद अल्लाह बख्श सूमरो सिंध जो प्राइम मिनिस्टर हुयो। हालांकि उहो तमगा हासिल कयूं वेठो हो, न रुगो तमगा हासिल कयूं वेठो, पर प्राइम मिनिस्टरशिप, अॼु तव्हां ॾिसो था प्राइम मिनिस्टरशिप हासिल करण जे लाइ जेको वणेव वठो, जेको वणेव वठो। असांजे जेके हिते अदीब वेठा आहिनि, शाइर वेठा आहिनि, कमाल सां उन्हनि शयुनि खे पेश था कनि पिया। ठीकु आहे, त भले माउ वठो, भेण वठो, जेको वणे वठो, पर इहो ई असांखे ॾियो। इहो जेको आहे मथे ते जेको टोपलो आहे इहो असांजो न लाहियो, बाक़ी जेको वणे वठो, सिंध वठो, पाणी वठो, ही वठो, जेको वणे वठो, पर असांखे उहो जेका आहे उहो ॾियो। त जॾहिं शहीद अल्लाह बख्श सूमरो साहिब वटि उहा ख़बर आई, इहे शयूं ऑन रिकॉर्ड आहिनि, जेके मां ॻाल्हायां थो ऑन रिकॉर्ड आहिनि, हवाई ॻाल्हियूं न आहिनि। उन हिकिड़ो एतिरो ई जामियो ख़त लिखियो, उन जे विंडसर चर्चिल ॾे ख़त मोकिलण जे लाइ। उन वक़्तु उन्हनि जो नुमाइंदो हिते हूंदो जेको ह्यू उनजो नालो हुयो, साईं गवर्नर हुयो सिंध जो न, पर हिन सॼे खिते जो गवर्नर जेको हुयो हिते, उहो ह्यू हुयो। उन जी मार्फत उन ख़त मोकिलियो ऐं ख़त में हुन चर्चिल खे उन खां ॿीणो कंडेम कयो जेतिरो हुन असांजे हीरोज़ खे कंडेम कयो। कंडेम कयो, हिन खे चयो त, चर्चिल खे चयो त हीअ धरती तुंहिंजी न आहे, हिन धरतीअ जे माण्हुनि ते तुंहिंजी एतिरी वारसी कोन्हे जो पंहिंजी ज़ुबान ईअं खोले थो छॾे ऐं जेको वणे थो सो तूं ॻाल्हाए थो, तोखे को हक़ु न आहे असांजे हीरोज़ जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइण ते। जॾहिं उहो ख़त थो वञे पियो उते, त न रुगो उते हिकिड़ी अजीब क़िस्म जी फिज़ा पैदा थी वई, पर ख़ुदि ह्यू बि चयो त बाबा हाणे ही असांजे संभालण जो कोन्हे, असां हिन खे नथा कंट्रोल करे सघूं। उन जे रिटर्न में वरी तव्हां उन ज़माने जूं जेके हितां जूं अख़बारूं पढ़ंदव, जेके बि हिते हलंदड़ अख़बारूं हुयूं, उन्हनि खे शहीद अल्लाह बख्श खे हिकिड़ो वॾो हीरो करे पेश कयो। ऐं जॾहिं हुननि हीरो करे पेश कयो त हुननि चयो बाबा असां खां ॻाल्हि चढ़ंदी थी वञे। जीअं तव्हां ॾिसो पाणी जी तहरीक हली, उन में तव्हां सोशल मीडिया जो किरदारु ॾिठो, जीअं तव्हां अदीबनि दानशरनि जो किरदारु ॾिठो, जीअं तव्हां उन्हनि जा जेके असांजा एक्टिविस्ट आहिनि उन्हनि जो किरदारु ॾिठो, ऐं उहा जीअं तमामु शिदत वठंदो वियो त हुननि बि महसूसु कयो त ॻाल्हि घणी आहे, अहिड़ियुनि शयुनि खे कुचलड़े नथो सघिजे। त हुननि चयो त भई हाणे शहीद अल्लाह बख्श सूमरो जो हिते प्राइम मिनिस्टर हुजणु असांजे हक़ में कोन्हे। उन जी पादाश में उन जी प्राइम मिनिस्टरशिप ख़तमु थी। असां उन हीरो खे सलाम था पेश कयूं जंहिं रियल जिदोजहद, जंहिं हक़ीक़ी जिदोजहद, जंहिं पंहिंजी न कुर्सीअ जी परवाह कई, जंहिं न पंहिंजी ज़िंदगीअ जी परवाह कई, जंहिं न पंहिंजे माल मिल्कियत आल औलाद बचनि जी परवाह कई, उन्हनि सभिनी खां बग़ैर पंहिंजे हिमत ताक़त ऐं जुरत सां उहो ख़त बि मोकिलियो। उन खां पोइ हिननि उनखे जेका आहे उहा हुकूमत ख़तमु कई। जॾहिं हुकूमत ख़तमु थी त उन खां पोइ उन जे 6 महीननि जे अंदरि, विदिन 6 months, मई माना उहो हुकूमत जो जेको आहे मुंहिंजे ख़्याल में सितंबर या अक्टूबर जो आहे 42 में उन जी हुकूमत ख़तमु थी आहे, सितंबर या अक्टूबर में, ऐं मई
43 में उनजी शहादत आहे। त उन खां फौरन पोइ लॻी विया। उन खां पोइ तव्हांखे ख़बर आहे त हिते खोड़ वेकाऊ माल जी असां वटि का खोट कान्हे। जेके विकामी सघनि था, जेके वञी सघनि था, उन्हनि मां ई कुझु उन हथु करे वरिता उन्हनि जेके जिन खे ख़रीद कनि, जंहिंखां पोइ हू शहीद थियो। त उनजे करे इहा तारीख़ जो हिकिड़ो हिसो आहे। मां सोचियो भई इन ते ज़रूरु मां विंसर चर्चिल जे मुक़ाबले में इहा ज़रूरु ॻाल्हि हितां ख़ासि करे नौजवाननि खे, असांजे बुज़ुर्गनि तक़रीबन सभिनी खे ख़बर हूंदी, पर असांजे जेके नौजवान आहिनि त उन्हनि ते इहो मैसेज हुजे त उन्हनि खे ख़बर हुजे त उन्हनि जा अहिड़ा हीरोज़ आहिनि। ऐं उन खां पोइ जेका असां यूनिवर्सिटी जो प्रपोज़ल जॾहिं मोकिलियो त उन वक़्तु, छाकाणि त आर्ट एंड डिज़ाइन जो कॉलेज हुयो हिकिड़ो नंढो, त असां जॾहिं प्रपोज़ल मोकिलियो त असां रिटन में यूनिवर्सिटी जो इहो नालो कोन मोकिलियो। असांखे ख़बर हुई त तमामु घणी मुखालफ़त थींदी, उनजे करे पहिरीं माहौल ॾिसी वठिजे। पोइ जॾहिं असां ऐं इहो ट्रिगर जेको थियो उहो थियो, मां त अॼु बि उनखे चवंदो आहियां त तव्हांखे मां सलाम थो पेश कयां, असां रज़ा भट्टी साहब, इहा ॻाल्हि जंहिंजे करे ट्रिगर थी, उन ॿुधायो त भई हिते असांजी कुझु बिरादरी, सूमरा बिरादरी जेका आहे, उहो शेख अयाज़ जे नाले ते एतिराज़ आहे, शेख अयाज़ यूनिवर्सिटी शिकारपुर में। उन इहो ट्रिगर कयो त भई हेॾी वॾी शख़्सियत भला शिकारपुर में छो, जामशोरे में त थी सघे थी न। ऐं उन खां पोइ जेको वॾे में वॾो असांजो मददगार रहियो उहो हमीर सूमरो साहिबु रहियो, जेको उनजो पोटो आहे। तमामु वॾो मददगार रहियो, छाकाणि त हिते जेके बि यूनिवर्सिटियूं ठहनि थियूं, उनजो अॻियां पोयां नालो तव्हांखे ख़बर आहे, हिकिड़ी पार्टी जे सरबराहनि ऐं उन्हनि शहीदनि जे नाले सां उहे बि शहीद आहिनि, ऐं उन्हनि जे लाइ बि असांखे इज़त आहे, एतिराम आहे, उहे बि हुजणु खपनि। पर उन्हनि जे नालनि सां हुयो त हीउ हिकिड़ो नालो तारीख़ जे दफ़न थियल वर्कनि मां कढी ऐं उनखे साम्हूं आणिजे त काफ़ी ॾुखियो हुयो। पर हमीर सूमरे, छाकाणि त उनजा तालुकात पंहिंजे, उनजो पीउ बि चीफ मिनिस्टर, ॾाढो जेको आहे प्राइम मिनिस्टर, त उनजे करे उन्हनि जा उते बि तालुकात हुया। हुन पंहिंजे उन इन्फ्लुएंस खे इस्तेमालु कयो, हुननि एग्री कयो। उन खां पोइ इहो, ऐं ॿियो मां चवंदुमि त ॿियो उन में मुर्तज़ा वहाब जेको आहे, जेको हींअर मेयर आहे कराचीअ जो, आहे नौजवान, तमामु बासलाहियत किरदारु आहे। मुंहिंजे ख़्याल में पीपल्स पार्टी में जेके चंद किरदार आहिनि, उन्हनि में हिकिड़ो बासलाहियत उहो किरदारु आहे। ज़ाहिर आहे उन खां पोइ असांजो जेको आहे सरदार शाह साहिबु, हुनजी बि बैकग्राउंड में हुई, पर हिननि जो ऑपरेटिव लेवल ते वॾो कंट्रीब्यूशन लॉ मिनिस्टर हुयो। हू लॉ मिनिस्टर हुयो ऐं उन इहो बिल पास कराइण में, इन जो नाले खे इनखे इंक्लूड कराइण में उन्हनि जो रोल आहे। ॿियो चीफ मिनिस्टर ख़ुदि पाण, मां चवंदुमि चीफ मिनिस्टर जो बाक़ी जेको बि किरदारु हुजे, पर मुराद अली शाह इन नाले में एतिराज़ु कोन कयो। मुराद अली शाह इहो नालो शहीद अला बख़्श सूमरे ते आमना सदक न करे उनखे एग्री कयो। पोइ उहो उनजो सबबु हमीर सूमरो हुजे, उनजो सबबु को ॿियो हुजे, पर हुन उन जेको हुनजो किरदारु आहे उनखे कोन विसारियो। त उनजे करे उहा यूनिवर्सिटी हाणे हिन वक़्तु यूनिवर्सिटी जी साईं बि ॿुधायो पिए, असां सभिनी जो गॾियल जेको आहे मक़सदु हुजणु खपे। साईं बि उनजी, सिकंदर साहब बि उनजी ॻाल्हि खे हिकिड़ी शिकायत कई त म्यूज़िकोलॉजी डिपार्टमेंट उहो उते जो रिकमेंडेड आहे, उहो असांजे सभिनी कमेटीज़ मां एप्रूव्ड आहे। जेसिताईं मां पहिरियों, छाकाणि त साईं ॿुधायो त पायोनियर वाइस चांसलर रहियो आहियां ऐं 2 साल खां वधीक मां उते टाइम ॾिनो आहे, शुरू वारा पहिरियां, त उनजे करे असां उहो डिपार्टमेंट जेको म्यूज़िकोलॉजी जो आहे, ॿियनि सां गॾु ॿिया तक़रीबन ऑपरेटिव आहिनि, पर हिकिड़ो म्यूज़िकोलॉजी ऐं हिकिड़ो ॿियो डिपार्टमेंट आहे, उहे 2 ऑपरेटिव न आहिनि। पर म्यूज़िकोलॉजी असांजो रूह आहे, असांजी सुञाण आहे, असांजी सकाफ़त आहे, असांजे सकाफ़ती उञाण आहे, जंहिंमें असांजी पूरी धरती, जेका सिंध धरती जो तव्हांखे ख़बर आहे त माना जेकॾहिं वॾा असांजा आहिनि त शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, सचल सरमस्त हुजे, शेख अयाज़ हुजे, ऐं उन खां पोइ वॾा जेके शाइर आहिनि, त उहे म्यूज़िक इहा जेका इन सां असां सलाहियल आहियूं। असांजो कल्चर, असांजी सकाफ़त इन सां सलाहियल आहे। त उनजे करे असां चवंदासीं त असां ही जेको फोरम आहे, असां नथा चऊं त हाली जंग कजे, पर इनकरेज कजे त इहो डिपार्टमेंट हिते हलणु खपे।
म्यूज़िकोलॉजी डिपार्टमेंट न रुगो डिपार्टमेंट अप्रूव्ड आहे, पर मां तव्हांखे ॿी बि ख़ुशख़बरी ॿुधायां त उन जी बिल्डिंग बि ठही पई आहे। उहा बिल्डिंग जो कमु मुंहिंजे वक़्त में ई शुरू थी चुको हो, जेको मुंहिंजे ख़्याल में हींअर पाए तकमील ते पहुची चुको आहे। ऐं उहा बिल्डिंग जेकॾहिं उन जूं डिटेल्स अचनि तव्हां वटि, त ख़ासि करे जेके म्यूज़िक सां वास्तेदार माण्हू आहिनि, मीडिया सां वास्तेदार माण्हू आहिनि, उन्हनि खे अहसासु थींदो त शायदि अहिड़ी बिल्डिंग हिन ख़िते में एॾी वेल डिज़ाइंड, जेका ख़ासि हिकिड़े मक़सद खे मुकमिल करे, उन जे लाइ का एतिरी मुकमिल डिज़ाइन थियल कोन्हे। त उन जे करे जेकॾहिं असां उन में कुझु पंहिंजो हिकिड़ो नंढो रोल प्ले कयूं ऐं कन्विंस कयूं त न इहो असांजो हक़ु आहे, इहो सिंध जो हक़ु आहे, ऐं इन में जेकॾहिं इहा अचे त बाबा असां वटि इंटरमीडिएट पास करण वारा ॿार जेके आहिनि उहे दाख़िला नथा वठनि, कोन वठंदा। मां थो चवां त उन्हनि खे वठण जी छो ज़रूरत पए। असां म्यूज़िकोलॉजी में जेके म्यूज़िक जा माण्हू आहिनि उन्हनि खे अचण जी ज़रूरत आहे न। उहे भले मैट्रिक पास हुजनि, उहे भले BA पास हुजनि, MA पास हुजनि, यूनिवर्सिटियुनि जूं डिग्रियूं हुजनि, मास्टर्स थियल हुजनि, पर म्यूज़िक में इंट्रस्टेड आहिनि त उन्हनि खे डिग्री मिलण जो हक़ु उते मिलणु खपे। ऐं दाख़िला जो प्रोसेस उन हिसाब सां डिवाइज़ करणु खपे त जीअं वाक़ई म्यूज़िक जो इदारो हली सघे। उन जे करे बहरहाल आख़िर में बि मां तव्हांजी जो थोरो सिंधी अदबी संगत जो ऐं जोयो साहब जो साईं जो त इन खे मुतहरिक कयूं बि वेठा आहिनि, ऐं असांखे हर हफ़्ते उन जी ख़बर अचे थी त बाबा हिते हिकिड़ो प्रोग्राम थिए थो। मुंहिंजे ख़्याल में सिंधी अदबी संगत जो पुराणो त तमामु वॾो किरदारु आहे, जेको हिते बि उन में उहो मुतहरिक किरदारु जेको आहे मूंखे नज़र थो अचे। अदब ऐं समाजियात जो मुतहरिक किरदारु असांजो बुज़ुर्ग साथी कामरेड ताज मरी साहब मौजूदु आहिनि। उन्हनि मां ताज मरी साहब खे ॿुधाए सघंदो जी पंहिंजे ख़्याल जी ज़ाहिर ताज। ऐं आऊं पंहिंजे जवानी वारनि ॾींहंनि में अदबी संगत जूं गॾिजाणियूं आऊं अदीब जदीब कोन आहियां, सिधो सौं सियासी कारकुन आहियां जेका आहे, पर उन दौर में बि मूं पंहिंजे बचपन में पंहिंजी नौजवानी में अदबी संगत जूं गॾिजाणियूं ॾिसूं, ऐं उहे भरपूर गॾिजाणियूं हूंदियूं हुयूं, ऐं उन्हीअ में भरपूर शिरकत बि हूंदी हुई, ऐं भरपूर जेको आहे सो बहस बि थींदा हुआ। असांजे ॿिनि टिनि दोस्तनि पंहिंजी शाइरी पेश कई साईं समेत। अदबी संगत जो जेको आहे सो इहो किरदारु रहियो आहे त हूअ उन्हनि दोस्तनि जी कीअं था तरबियत कनि, उहा जेका आहे इहो बि न रुॻो उहो, पर अदबी संगत जो इहो बि किरदारु आहे। हिते जेकॾहिं आऊं अखियुनि ॾिठो शाहिद आहियां, ऐं ख़ुदि उन दौर जो जेको आहे सो कारकुन आहियां, त वन्यूनट ख़िलाफ़ु जेका तहरीक आहे उन जी अदबी संगत जेका आहे सा अॻुवाणी वारो किरदारु अदा कयो, छो त आऊं उन दौर जो कारकुन आहियां। मूं पाण उन दौर में जेका आहे सा उन जदोजहद कंदड़ कारकुन में शामिलु आहियां। हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेका आहे सा सवेर असांजे दोस्तनि दरियाह जे जेका आहे सा ते कैनाल न ॾियण जे ख़िलाफ़ु जदोजहद जे हवाले सां ज़िक्र कयो त इहा तहरीक मूंखे, आउं चवां थो त MRD तहरीक खां बि वॾी तहरीक हुई। आउं छो त ख़ुदि जेका आहे वन्यूनट मुख़ालिफ़ तहरीक जो कारकुन रहियो आहियां, आउं ख़ुदि जेका आहे सा कालाबाग डैम ख़िलाफ़ु तहरीक जो कारकुन रहियो आहियां, ऐं MRD तहरीक जो कारकुन रहियो आहियां। त आउं इहे जेके बि जदोजहदूं आयूं आहिनि, तहरीकूं हलियूं आहिनि, उन्हनि जो कारकुन रहियो आहियां। मूंखे हिन तहरीक में मूंखे MRD खां ही तहरीक वॾी ऐं एंटी वन्यूनट तहरीक जेका हली आहे उन तहरीक जो मूंखे तसलसल ही नज़र आयो। छो जो उन में असीं जॾहिं जुलूस कढंदा हुआसीं त उन जुलूस में शामिल थी वेंदो हुयो वाढो, लोहर जेका आहे सा हजाम शामिल थी वेंदो, ऐं हीअ तहरीक उहा हुई जंहिंमें ईअं ई माण्हू शामिल थियो। इन जे करे इन तहरीक जे खे उहो जेका आहे सा हिकिड़ो इहो एज़ाज़ आहे। हाणे ॻाल्हि हीअं आहे त शहीद अलाबख्श सुमरे जे हवाले सां, शहीद अलाबख्श अज़ीम जेको आहे सो माण्हू हुयो। हुन जे हवाले सां जेका आहे सा उहो छा हुयो, कीअं हुयो, काफ़ी दोस्तनि ॻाल्हायो आहे। ऐं कुझु शयूं अव्हांखे उन हवाले सां ॻाल्हाईंदुसि। मिसाल तौर ते जेका आहे सा
शहीद अला भाई सूमरे जॾहिं वज़ीरिज़म थियो त हुन ज़रई सुधारा कया, ज़रई सुधारनि जो ऐलान कयो, उन तालीमी सुधारनि जो ऐलान कयो, हुन जमहूरी सुधारनि जो ऐलान कयो, पार्लियामेंटी सिस्टम खे कीअं डेवलप कबो, कीअं अॻिते हलाइबो, उन जो जेको आहे सो कयो। ऐं जंहिंजे करे हू ख़ासि तौर ते टारगेट जेका आहे सा इहा वाज़े ॻाल्हि आहे त शहीद अला भाई सूमरे खे शहीद अंग्रेज़नि करायो। ऐं इहो पिणु चयो वञे थो त उहो हुननि पंहिंजे उन जेका आहे सा दलाल खां जेका आहे सा उनखे शहीद करायो या उन जे ज़रिए करायो, जंहिंखां पोइ हुननि वञू न ठहिरायो। पाकिस्तान ठहण खां पोइ पाकिस्तान जे हुकुमराननि जंहिंखां वञू न ठहिरायो, उन जे क़त्ल में जेका आहिनि से जेके पहिरां ओॾां बि वञनि था। त ॻाल्हि हीअं आहे त शहीद जे, पर उन सां गॾोगॾु उन जो जेका आहे सा, छो त शहीद जेका आहे सेक्युलर हुयो, छो त शहीद जेका आहे सा मज़हबी रवादारी जो जेको आहे सो माण्हू हुयो। ऐं हिन समाज में उन वक़्तु जेका आहे सा असांजे हुकुमराननि, अंग्रेज़ साम्राज्य ऐं हितां जे जेको आहे सो वॾेरा, हितां जे जागीरदार, हितां जा जेके आहिनि से हितां जी इस्टेब्लिशमेंट, उहे सभु हिन में जुट हुआ त हिन मुल्क खे जेका आहे हिकिड़ी मज़हबी इंतिहा पसंदि मुल्क जेको आहे असांखे ई बनाइणो आहे, मज़हबी तंग नज़र जेको आहे मुल्क बनाइणो आहे। ऐं अहिड़ो मुल्क बनाइणो आहे जंहिं मुल्क, जेको मुल्क जेको आहे न रुॻो पंहिंजे मुल्क जे अंदरि जेका आहे सा मज़हबी उहा जेका आहे सा तंग नज़री खे सघारो कंदो, पर उन बुनियाद ते पंहिंजे पाड़ेसरी मुल्कनि ख़िलाफ़ वेढ़ जो बि किरदारु अदा कंदो। ऐं इहो जेका आहे सा पाकिस्तान जी तारीख़ खे जॾहिं असीं ॾिसूं था त असांखे उहो नज़र अचे थो। साईं हिते टई असांजा साथी जेके वेठा आहिनि से प्रोफेसर्स आहिनि, से जेका आहिनि सा ऐं ॿिया बि इल्मु दोस्त वेठा आहियो। त उहो जेको हुनजो सेक्युलरिज़म वारो जेको आहे जेको प्रोग्राम हुयो ऐं साम्राज्य दुश्मनीअ वारो जेको प्रोग्राम हुयो, सिंध जे आजपे वारो जेको प्रोग्राम हुयो, इहे इशू हुआ जंहिंजे करे उनखे शहीद कयो वियो। शहीद करण जा, पर मूं जीअं चयो त हथियार हुननि बनायो उन्हनि माण्हुनि खे जेके उहे इंतिहा पसंदि हुआ, छो जो हुन जेका हुन इंतिहा पसंदी जो मुखालिफ़ हुयो। पर उनजे मूं चयो त पेरा ॿिहनि था वञनि। उहे पाण सिंधी माण्हू आहियूं, असीं उबता पेरा खणंदा आहियूं। जॾहिं चोर ईंदो आहे त उबता पेर खणंदा आहियूं, सुबते पेर बजाए उबतो पेर खणी, त इहो आयो किथां खां आहे। त उबतो पेर जॾहिं खणूं था त असांखे उहो नज़र थो अचे त इहे जेके आहिनि से हाणे ॻाल्हि हीअं आहे त अॼु बि साॻी सूरत हाल मौजूदु आहे पाकिस्तान में। अॼु बि जेको आहे ज़रई सुधारा हिन मुल्क जी ज़रूरत आहे। अॼु बि हितां जे माण्हुनि जी ज़रूरत आहे। जेसिताईं ही जागीरदारी निज़ाम खे ख़तमु न कयो वेंदो, जेसिताईं जेके वॾियूं ज़मींदारियूं ख़तमु न थींदियूं, जेसिताईं जेका आहे अहिड़ो इन निज़ाम खे डाठो न वेंदो, ओसिताईं हिन मुल्क में का जमहूरी तब्दीली न अची सघंदी, का क़ौमी आज़ादी जी ॻाल्हि जेका आहे उहो सघारी न बणिजी सघंदी, ओसिताईं कंहिं क़िस्म जो सेक्युलर निज़ाम न ईंदो। हीअ त मुल्क उहो मुल्क आहे जिते टिनि जेका आहिनि से अवाम दुश्मन कुवतुनि जो जेको आहे ॻंढापो हिन मुल्क में आहे। उहो आहे मुल्ला, मिलिटरी ऐं जागीरदार। हिननि टिन्ही जो जेको आहे जेको ॻंढापो आहे, उहो ॻंढापो जेको आहे सो हिते जेका आहे सा मौजूदु रहियो आहे। पाकिस्तान ठहण खां वठी अॼु बि मौजूदु आहे। ऐं जेसिताईं इन्हीअ में हिन जेका आहे सा रियासत खे, जेका हिकिड़ी जेका आहे सा हिकिड़े पासे उहा जेका मज़हबी तंग नज़री जागीरदारी, उनजो तहफ़ुज़ जेको आहे उहो इहो आहे त हीअ रियासत दिफ़ाई रियासत आहे। अंग्रेज़ साम्राज्य हिनखे दिफ़ाई रियासत जी शिकिल जेका आहे सा ॾेई वियो। त उहा दिफ़ाई रियासत ख़तमु थी, हितां जे अवाम जी रियासत जेका, जंहिंखे जमहूरी रियासत चइजे थो, जंहिंखे फलाही रियासत चइजे थो, उहा रियासत क़ाइमु न थींदी, ओसिताईं
इहे मसाला जेके पंहिंजा पाण इन्हनि खे भोॻींदा रहंदासीं। मूं चयो त अॼु बि असीं उन्हनि लाइ जदोजहद कयूं पिया, अॼु बि पाण उन्हनि जे लाइ विढ़ूं था। मूं सवेर हिकिड़ो ज़िक्र कयो त हिननि मूं हिकिड़ी तारीख़ में हिकिड़ी जॻह ते पढ़ियो त पाकिस्तान ठहण खां 3 महीना आऊं इन खे उन साण ॻंढिया थो, शहीद अलाह बख्श सुमरे वारी शहादत साण। त पाकिस्तान ठहण खां 3 महीना अॻे कायद एज़म मोहम्मद अली जनाह उहो दहली में आमरीकी सफ़ीर सां मिले थो ऐं उनखे इहो चवे थो त असीं असुल जेके आहिनि से कम्युनिस्टनि जा मुखालिफ़ आहियूं, उन जा दुश्मन आहियूं नज़रियाती तौर ते। इन जे करे तव्हां असांजी सपोर्ट कयो त असीं हुन सां विढ़ंदासीं। ॿियनि लफ़्ज़नि में आउं जेकॾहिं हीअं चवां त पंहिंजे मुल्क खे, पंहिंजे माण्हुनि खे, पंहिंजो पाण खे इन लाइ पेश था कयो त असीं किराए जा कातिल बणजण लाइ तयारु आहियूं। असांखे जे पासो बनायो, असांखे ॾियो न इहो जे पासो अख़्तियार, असीं थींदासीं। ऐं उहो ई सबबु आहे त मुल्क ठहण खां जल्द ई पोइ तव्हां सीटो सेंटो में वियो। अवां सभई पढ़िया लिखिया दोस्त आहियो, तंहिंजे करे मूंखे सीटो सेंटो जी वज़ाहत जी ज़रूरत न आहे। त सीटो सेंटो में मुल्क वियो ऐं सीटो सेंटो जो कमु उहो हुयो जेको कायद एज़म चयो हुयो। सीटो सेंटो जो कमु उहो हुयो, उन जे प्रोग्राम में मौजूदु हुयो त इहे सीटो सेंटो जा जेके बि इतिहादी मुल्क आहिनि उहे सोवियत यूनियन जे ख़िलाफ़ु विढ़ंदा, उतां सोवियत हुकूमत जे ख़िलाफ़ु विढ़ंदा। इहो उन्हनि जे प्रोग्राम में शामिलु हुयो, उन मुआहिदे में शामिलु हुयो, उन ठाह में शामिलु हुयो। त लिहाज़ा जल्दी पोइ जेका आहे असां पाकिस्तान पंहिंजो रोल उहो अदा करणु शुरू कयो जेको रोल अॼु बि असांजो मुल्क अदा करे थो। अॼु बि जंगी जुनून, छो जो ही रियासत जंगी जुनून ते ई जेका आहे ज़िंदा रहे थी। आउं चवंदो आहियां त ॿॿरुनि खां ॿेर कोन घुरिबा आहिनि, आम सिंधी चवणी आहे पाण वटि। त हीअ रियासत उहा कंडा ॾींदड़ ॿॿुर आहे। इहा एसि ताईं जेका आहे न सुधरंदी जेसि ताईं ही हिकिड़ो सेक्युलर डेमोक्रेटिक मुल्क न बनबो, जेसि ताईं ही उहो जमहूरी मुल्क न बनबो जंहिं जमहूरी मुल्क में जेका आहे साम्राज खां जेको छुटकारो हासिलु करे, जेको जागीरदारी खां छुटकारो हासिलु करे, जेको हिकिड़ो जेका आहे रवादारी वारो निज़ाम क़ाइमु करे, सेक्युलर करे, ऐं हिन मुल्क खे जेका आहे जेको दिफ़ाई रियासत आहे उन मां तब्दील करे हिकिड़ी फलाही रियासत में जे पासो आणे। ऐं इहो प्रोग्राम हुयो जेका आहे इन जो मूं सवेर ॿुधायो तव्हांखे त उन जा जेके नुक़्ता हुआ उहे साॻिया नुक़्ता आहिनि जिन नुक़्तनि जी आऊं हींअर ॻाल्हि थो कयां, शहीद अलाह बख्श सुमरे जी। ऐं इहा पाण जेका आहे हिकिड़े तारीख़ी हक़ीक़त आहे त 2 शख़्सियतूं उन वक़्तु, हिकिड़ो शहीद अलाह बख्श सुमरो हुयो ऐं ॿियो शहीद सबकतुल्लाह राशिदी। इहे 2 शख़्सियतूं हुयूं। फ़र्क़ु इहो आहे त शहीद अलाह बख्श सुमरो सियासी जिदोजहद पार्लियामानी जिदोजहद जमहूरी पार्लियामानी जिदोजहद जे ज़रिए कयो ऐं जेका आहे सबकतुल्लाह शाह राशिदी हुर तहरीक जेका आहे आम स्ट्रेटेजिकल हथियारबंद जिदोजहद वारे जेका आहे ऐं ॿिन्ही खे साॻिए ई जेका 43 वारे हिन में साल में ॿिन्ही खे शहीद बि कयो। ॿिन्हीअ जो जेको प्रोग्राम हुयो उहो जेका आहे हुर तहरीक जो बि प्रोग्राम इहो हुयो त साम्राज खां आज़ादी हासिल थिए ऐं सिंध हिकिड़ो आज़ादु वतन जेको आहे तौरु अचे। ऐं इहो ई साॻियो प्रोग्राम जेका आहे शहीद अलाह बख्श सुमरे जो प्रोग्राम हुयो। तंहिंजे करे असांखे असांजे जेका आहे साथियुनि खे इहो सम्झणु घुरिजे त जेकॾहिं असां शहीद अलाह बख्श सुमरे जे वाक़ई पैरोकार आहियूं ऐं त पोइ असांखे हिन मुल्क खे उन दिफ़ाई रियासत मां तब्दील करे जेके जंगी जुनून थी पैदा करे, ताज़ो तव्हां वटि जेके जंग थी आहे इन जे करे थी आहे। जंगूं जेके आहिनि हिन खां अॻे थियूं जेके बि आहिनि, 48 जी जंग थी हुजे, जेका आहे तव्हां वटि 65 जी थी हुजे,
या 71 में बंगालियुनि जो क़त्ल जेको आहे सो हिन फ़ौज कयो उहो हुजे, या वरी जेका आहे सा कारगिल वारो हुजे, इहे सभई जेके आहिनि इन जे करे त हुननि जो सर्वाइवल उन में आहे, उहो हुनजो दिफ़ा उन में आहे त जंगूं थियनि, जंगूं थींदियूं त हुननि जे जेका आहे सा हुनजी हुकुमरानी हलंदी, जंगूं थींदियूं त हुननि हू जेका आहे सा पंहिंजे इक़्तिदार खे ड्रैग ॾेई सघंदा, जंगूं थींदियूं त हथियार वठंदा, जंगूं थींदियूं त जेका आहे सियासत ते बि कब्ज़ो जेको आहे उन्हनि जो हूंदो। त इन जे करे इहो जेको हिन वक़्तु बि मुल्क जेको आहे जेका इहा सूरत हाल आहे, उहा सूरत हाल इन जे करे आहे। लिहाज़ा मुंहिंजी हिकिड़ी जेका आहे सा आउं सम्झां थो त जेके बाशऊर दोस्त आहिनि उन्हनि दोस्तनि खे इहो सम्झणु घुरिजे त असांखे इहो इन पासे ध्यानु ॾियणु घुरिजे, हिन मुल्क खे दिफ़ाई रियासत मां तब्दील करे फलाही रियासत में तब्दील करिणो आहे। हालत इहा आहे त थोरो ज़िक्र जेका आहे सा जीअं असांजे साथियुनि कॉर्पोरेट सेक्टर जो ऐं ॿियो टियों इन्हनि जो कयो आहे त 18वीं तरमीम जेका पाण हितां जी रियासत कई, उन 18वीं तरमीम में जेके पंहिंजो जेके वसीला आहिनि, मिनरल्स माइंस आहे, उहे समुंड आहे ऐं जेका आहे सा उन खां ज़मीनूं आहिनि, टूरिज़म आहे, इहे सभु जेके आहिनि से सूबनि जी जेका आहे जे इख़्तियार में आहिनि, सूबनि जो जेको आहे सो इख़्तियार आहे। उहे हिननि जेका आहे सा उन खे 18वीं तरमीम जी भञकड़ी कंदे उहे सभु वसीला खसे ऐं जेका आहे सा वफ़ाक़ वटि रखिया ऐं उन वफ़ाक़ में वरी उन जो जेको चङो मुड़ुस बनायूं, उहो वरी जेका आहे खीर ते ॿिलो जेको आहे सो विहारियूं, उहो आहे मिलिट्री चीफ, उनखे जेका आहे सा विहारियो वियो त तूं ई हिन जो जेका आहे सा रखवालो तूं हूंदे। त इहा जेका आहे सा जेका यानी 18वीं तरमीम खे ख़तमु करे अव्हां हिते जेका आहे सा हिकिड़े तौर ते ईअं चओ त जहिड़ो कर तव्हां सिविल मार्शल लॉ जेका आहे सा नाफ़िज़ कई आहे। त उन जे करे इहो इन जो हल रॻो इहो आहे जेको मूं सवेर ॻाल्हि कई, उहा इहा आहे त भई हिन मुल्क खे जेका आहे सा दिफ़ाई रियासत ख़तमु करे उहा रियासत बनायो, जेका रियासत फलाही रियासत हुजे, जेका माण्हुनि जे फलाह जो बि सोचे, जेके क़ौमुनि जी बराबरी जो सोचे। हीउ मुल्क हली तॾहिं सघे थो जॾहिं हिन मुल्क में जेके वफ़ाक़ी अकायूं आहिनि, क़ौमी वहदतूं आहिनि, उन खे जेसिताईं बाख़्तियार न बनायो वेंदो, जेसिताईं उहे ख़ुदि मुख़्तियार न हूंदा, जेसिताईं जेका आहे सा तव्हांजो वफ़ाक़ जेका आहे सा उहो वफ़ाक़ हूंदो जंहिंजो कमु जेका हिते वफ़ाक़ जो नालो आहे, पर उहा मरकज़ियत आहे, उहा मरकज़ियत न वफ़ाक़ी जेका आहे सा रियासत हुजे। ऐं इन रियासत में अहिड़ी रियासत ई हिन मुल्क जो दिफ़ा करे सघे थी, जेकॾहिं न त पोइ हिन रियासत जो जेका आहे सा जेको सर्वाइवल आहे उहो वॾो मसइलो आहे। तो उन जे करे असां इहो सम्झूं था त हिन जेका आहे सा असां सिंध जे माण्हुनि जो बि हुन में मफ़ाद आहे, हितां जे ग़रीब माण्हुनि जो बि हिन में मफ़ाद आहे, त उन में जेका आहे सा ख़ुदि हिन मुल्क जो बि मफ़ाद इहो आहे जेको असीं था चऊं त हिन खे दिफ़ाई रियासत मां तब्दील करे हिन खे फलाही रियासत बनायो ऐं उन सूरत में ई सर्वाइव कंदो, उन सूरत में अॻिते वधी सघंदो। महिरबानी। सिंध जे हवाले सां ॿुधाइणु चाहे थो अयूब ॼण जो वफ़ाक़ली जो आहे नज़म अब्दुल करीम वफ़ाक़ली। मुंहिंजो मुश्ताक दीद सारे थो, मुंहिंजो मुश्ताक दीद सारे थो, आवे छोड़े जो मौत मारे थो, मुंहिंजो मुश्ताक दीद सारे थो। सिंध जे तारीख़ जे हिकिड़े अहम किरदारु
हीरो ऐं सूरमी जी सूरमे शहीद अल्लाह बख़्श सुमरे जी 82 वर्सी जेका आहे उहा उन सिलसिले में असां सभई गॾु थिया आहियूं। माज़ीअ जी थोरी तारीख़ ते नज़र विझूं त 1843 में चार्ल्स नेपियर सिंध ते कब्ज़ो कयो, उनजी अॻुवाणीअ में सिंध हिकिड़े जेको आहे सो अंग्रेज़नि जे कब्ज़े जे हेठि आई। 100 साल खां पोइ 1943 में सिंध जे हिकिड़े तारीख़ी किरदार शहीद अल्लाह बख़्श सुमरो जी शहादत थिए थी। इन विच में ॾिसूं था त अंग्रेज़नि जूं पॉलिसियूं सिंध ॾांहुं कहिड़ियूं रहियूं आहिनि। असांखे तारीख़ जो हिकिड़ो बाब त ॾेखारियो वियो आहे त उन्हनि रोड रस्ता बि ठाहिया, पुलूं बि ठाहियूं, तइलीम जो नओं निज़ाम बि ॾिनो, पर तारीख़ जो हिकिड़ो ॿियो रुख़ बि आहे त हुननि 100 साल खां बि मथे जेको आहे सो हिते कब्ज़ो उन्हनि जो रहियो, त उन्हनि जूं पॉलिसियूं मक़ामी माण्हुनि ॾांहुं ॾाढियूं सख़्तु हुयूं। जेठमल पुरसराम हिकिड़ी अख़बार में जेको मज़मून लिखियो जंहिंजो उनवान हो अॻियां अॼु वटि पोयनि सिर संभाहिया, सिर्फ़ु इन सिट ते उनजी अख़बार बंदि थी ऐं उनजी प्रेस ते पाबंदी थी ऐं उन शाइर जे लाइ गिरफ़्तारी जो वारंट जारी कयो वियो जेको 1752 में जेको शाह अब्दुल लतीफ़ भिटाई वफ़ात करे चुको हो। अहिड़ी तरह सां शहीद अल्लाह बख़्श सुमरे जी जेका शहादत थिए थी उन जा सबब बि इहे ई आहिनि त हू हिकिड़ी अहिड़ी आज़ादु सिंध जो जेको हामी आहे जंहिंमें हू कंहिं बि क़िस्म जो मज़हबनि जे नाले ते या क़ौमियतुनि जे नाले ते विरहाङो नथो चाहे, छाकाणि त हू तारीख़ जो शऊर रखे थो। जेके क़ौमूं हज़ारे सालनि खां वठी हिकिड़े जाइ ते गॾु रहियूं आहिनि, अचानक अहिड़ो छा थियो आहे जो हू हिक ॿिए सां गॾु अॻिते न रही सघंदा। इहा आलमी ताक़तुनि आलमी साम्राज्य जी हिकिड़ी अहिड़ी साज़िश हुई जंहिं ते 100 साल खां बल्कि अॼु ताईं बि उन्हनि खे पंहिंजी हुकुमरानी करणी हुई। अणसिधी तरह सां उन्हनि खे पंहिंजी हुकुमरानी पंहिंजे ताक़त जो तसलुत बरक़रार रखिणो हो ऐं पोइ तारीख़ मां असांजे सिंधी समाज मां ॻोल्हे ॻोल्हे उहे माण्हू बल्कि आलमी सतह जो समूरा जेके अॻुवान हुआ माराया विया, जेके अहिड़ियुनि जेको पॉलिसियुनि जे ख़िलाफ़ पंहिंजे वतन सां, पंहिंजे माण्हुनि सां, पंहिंजे धरतीअ सां, पंहिंजे मज़लूम आवाम सां जेके गॾु बीठा थिए, उनजी जिन मालिकी कई थिए, जेके अहिड़ियुनि आलमी ताक़तुनि जे फ़िक्र जे ख़िलाफ़ हुआ। अहिड़ी तरह सां असांजी सिंध में बि जेको शहीद अल्लाह बख़्श सुमरो जो हिकिड़ो तारीख़ी किरदारु जेको गॾियल सिंध जो यानी हिंदू मुस्लिम इतिहाद जो हामी आहे। मूंखे यादि आहे अहिड़ियूं कोशिशूं सिंध जे उन दौर में शाइरनि अदीबनि बि कयूं हुयूं। शेख अयाज़ जे हिकिड़ो नंढिड़ो कहाणियुनि जो मजमूओ गॾु कयो असांजी सिंध जे नाले सां, जंहिंमें ख़ासि करे सिंध जे लेखकनि उहे कहाणियूं हुन गॾु कयूं हुयूं ऐं भरपूर उनजो हिकिड़ो मुख़्तसरी मुआग लिखियो जंहिंमें हिंदू मुस्लिम इतिहाद ते ज़ोर ॾिनल हो त हीअ माण्हू जेके सदाईं पाण में मुख़्तलिफ़ जेके उन्हनि जा ख़ुशी गम जा ॾिहाड़ा थिया आहिनि, ईदूं हुजनि, ॾियारियूं हुजनि, हिक ॿिए सां गॾु रहिया आहिनि, दुख सुख में हिक ॿिए जो साथ ॾिनो अथनि, उन्हनि खे हितां जेको आहे असां खां अलॻि न करणु ॾिजे, पाण में गॾिजी रहणु घुरिजे। इन हवाले सां असां ॾिसूं था त शहीद अल्लाह बख़्श सुमरो जेको पंहिंजे तौर में जेके बि हुनखे जेतिरो वक़्तु मिलियो आहे सिंध ते हुकूमत करण जो, त हुन तारीख़ी सुधारा आंदा आहिनि पंहिंजे देश सां, पंहिंजे धरतीअ सां, मुख़्तलिफ़ खातनि में हुन तमामु हिकिड़े बहितरीनु कम कया आहिनि जेके बि तारीख़ जो हिकिड़ो हिसो आहिनि। ऐं थोरी जेका आहे सा उमिरि में चइजे त 43 साल जी जेका उमिरि आहे, हिकिड़ो नौजवानी जो अरसो आहे, पर उन में बि हू जेको आहे सो पंहिंजो अहिड़ो भरपूर किरदारु अदा करे वियो जो अॼु बि हू जेको आहे सो ज़िंदा आहे। ऐं असांखे ख़बर आहे त वेझे माज़ीअ में जॾहिं हुनजे नाले सां यूनिवर्सिटी खुली त उन टाइम ते बि जेको आहे सो कुझु धुरियुनि मुखालफ़त कई त हीउ पाकिस्तान जो जेको आहे सो मुखालिफ़ हो, ॿ क़ौमी नज़रिए जो मुखालिफ़ हो ऐं उन गद्दार हो, उन नाले सां यूनिवर्सिटी ते घुरिजे ऐं खुले। इहा ज़हनियत अञा बि आहे, अॼु बि आहे, पर असां सिंध जो माण्हू ख़ासि करे पंहिंजे वतन, पंहिंजे देश ऐं धरतीअ जे हवाले सां तमामु घणो जज़्बाती बि आहे ऐं उन सां प्यारु करे थो ऐं पंहिंजे माण्हुनि पंहिंजे तारीख़ी किरदार जेके रहिया आहिनि उन्हनि जी मालिकी बि करे थो। त असां फ़हीम नूनारी साहिब खे जस ॾींदासीं जंहिं सिंधी अदबी संगत शाख सिंध यूनिवर्सिटी कॉलोनी पारां सिंध जे थोरनि ई सही सुञाण माण्हुनि खे जेको हिते गॾु कयो ऐं तारीख़ जे हिन सूरमे खे अॼु यादि कयो। यकीननि हिकिड़ो उत्साह मिले थो त तारीख़ में उहे ई किरदार ज़िंदा रहंदा जेके पंहिंजे देश सां, पंहिंजे धरतीअ सां सचा हूंदा, उन सां बीहंदा। ऐं ॿिए पासे तारीख़ में ॾिसूं था त शहीद अल्लाह बख़्श सुमरो खे जेकॾहिं शहीद न बि कयो वञे त बि तबई मौत मरी वञे हा,
जो केतिरा ई माण्हू जेको आहे ज़िंदगी जो सिलसिलो आहे, पर वतन जे ख़ातिर पंहिंजो हिकिड़ो भरपूर किरदारु अदा कंदे जेके माण्हू पंहिंजी जान जी क़ुर्बानी ॾियनि था, उहे रायगान नथा वञनि, उहे तारीख़ जो हिकिड़ो अमर हिसो बणिजी था वञनि। ऐं ॿियनि जे लाइ हिकिड़ी जेका मशाल राह, हिकिड़ी वाट जेका आहे सा उहा रोशन करे था वञनि त जेकॾहिं तारीख़ में ज़िंदह रहणो आहे त पंहिंजे देश लाइ, पंहिंजे धरतीअ जे लाइ, पंहिंजे माण्हुनि जे लाइ, पंहिंजे वतन जी हिफ़ाज़त जे लाइ असांखे पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे। साईं प्रोफेसर अब्दुर्रहमान शाल साहब खे गुज़ारिश कयूं त उहे अची पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। प्रोफेसर अब्दुर्रहमान शाल साहब। त शहीद अलाह बख्श सुमरे जे क़त्ल जो सबबु इहो बि हो त हुन अंग्रेज़ साम्राज्य जे बदतरीन दुश्मन जंहिं रेशमी रुमाल जी तहरीक हलाए अंग्रेज़ खे हिन बरे सगीर तां तरण जी अमली कोशिशि कई ऐं हज़ारे माण्हू अरेस्ट गिरफ़्तार थिया ऐं रूए ज़मीन ते हुन जलावतनी इख़्तियार करे रूस, ईरान, तुर्की, सऊदी में जेका ॿध कई अंग्रेज़ साम्राज्य जे ख़िलाफ़, उन में अंग्रेज़ हुन ते हलो, पर शहीद मुरे हुनजी कान कई ऐं मुजाहिद सिंधी खे वापरण में अहम किरदारु। इहो ई सबबु हो बख्श सुमरे खे इहो पियो त साम्राज्य दुश्मन उन्हनि खे रहण न आहे ॾियणो, ऐं इहो ई सबबु हो जो शहीद अलाह बख्श सुमरे खे शहीद कयो वियो। थी सघे थो ॿिया बि इन में अनासिर अवामिल शामिल हुजनि, पर मुंहिंजी हिन में हिकिड़ी राय इहा बि शामिल आहे, छाकाणि उबैदुल्लाह सिंधी बरे सगीर में उहो मर्द मुजाहिद हो जंहिं तंहिं ज़माने में सिंध सागर निर्बदा पार्टी ठाही, जंहिंजो मक़सदु इहो हो त हिंदुस्तान जेको आहे उहो घण क़ौमी मुल्क आहे, ॿियो क़ौमी नज़रिये जी मुखालफ़त कई उबैदुल्लाह सिंधी। उहो नज़रियाती जवान हो जंहिं साइंसी तौर ते ऐं नज़रियाती तौर ते ऐं मज़हबी तौर ते इहा वकालत कई त हिंदुस्तान घण क़ौमी मुल्क आहे, हिन खे तव्हां ॿी क़ौमी नज़रिये जे बुनियाद ते नथा विराए सघो। उन करे हुन सिंध सागर निर्बदा पार्टी जंहिंमें चइनि 5 नदियुनि जो ज़िक्र हो ऐं उन पार्टी जो मंशूर इहो हो त जेको आहे सिंध हिकिड़ो अलॻि वतन आहे ऐं ॿिया ईअं मुख़्तलिफ़ क़ौमूं ऐं वतन आहिनि ऐं उन्हनि जो गॾियल जेको इलाक़ो ठही सघे थो ठहे, न त सभु जेके आहिनि पंहिंजो अलॻि अलॻि पंहिंजी रियासत जे तौर ते, मुल्क जे तौर ते उहा आज़ादी हासिलु कनि। ऐं इहे इन साॻे ख़्याल जो शहीद अलाह बख्श सुमरो बि हो। ऐं छाकाणि त अंग्रेज़ साम्राज्य चाहियो पिए त कंहिं बि तरीक़े सां उनखे डिवाइड एंड रूल करिणो हो, ऐं उन ज़माने में जेके बि ताक़तवर नज़रेदान हुआ ऐं ताक़तवर माण्हू हुआ, इनकलाबी हुआ, उन्हनि खे उन फर्द करे ऐं अलॻि अलॻि करे ऐं उन मारायो अंग्रेज़ साम्राज्य। तव्हां ॾिठो उन खां पोइ 77 में मौलाना उबैदुल्लाह सिंधी खे स्लो पॉइज़न ॾेई मारायो वियो, छाकाणि त उबैदुल्लाह सिंधी को ख़ामोश कोन हो। कॾहिं हुनजी हिकिड़ो पेर दिल्ली में हो त ॿियो बम्बई में हो त टियों कराची में हो। उहो महा इनकलाबी हो, हम वक़्तु इनकलाबी हो। हुन जेको इल्हामुर रहमान लिखियो, उहो इल्हामुर रहमान खे जॾहिं हिते आलिम सगुरा पढ़णु लॻा त उनजा ख़्याल तब्दील थिया। एम एन राय जेका साइंस जी तारीख़ लिखी आहे, उन साइंस जी तारीख़ में लिखे थो त काश जेका हिंदुस्तान जा माण्हू गौतम बुद्ध जे नज़रिए खे जीअं उन सम्झो ऐं उन ते अमल कयो ऐं उहो जेकॾहिं तसलसल क़ाइमु रहे हा, अॼु अंग्रेज़ साम्राज्य हिन धरती जो वारिस न थिया, मालिक न थिया। बिल्कुलु अहिड़ी तरह काश जेकॾहिं सिंध जो ऐं बरे सगीर जो आलिम मौलाना उबैदुल्लाह सिंधी जे इल्हामुर रहमान खे सम्झे हा। अॼु जेका हीअ सूरत हाल आहे, अॼु जेको हीअ तशदुद आहे, अॼु जेका हीअ फ़िरक़े वारियत आहे ऐं अॼु जेका हीअ इंतिहा पसंदी आहे, इहा हरगिज़ न हुजे हा। अंग्रेज़ साम्राज्य चूंडे चूंडे उहे माण्हू हटाया, मौलाना उबैदुल्लाह सिंधी, शहीद सिबगतुल्लाह शाह राशिदी ऐं शहीद अलाह बख्श सुमरो, जेके पंहिंजे दौर जा हिकिड़ा तमामु उत्तम महा नज़रेदान, इनकलाबी, सचा ऐं खरा माण्हू हुआ। असां अॼु शहीद अलाह बख्श सुमरे खे ट्रिब्यूट पेश कयूं था ऐं सलाम था पेश कयूं। हिन मर्द मुजाहिद पंहिंजो हक़ अदा कयो ऐं धरतीअ जो कर्ज़ चुकायो। शहीद अलाह बख्श सुमरे ते लिखियल नोट पढ़े यूसुफ जोय साहब। त शहीद अलाह बख्श सुमरो, उनजे वालिद साहब जो नालो मोहम्मद उमर सुमरो हुयो। जनम 1901, जेका सिंधियाना जी वेबसाइट आहे उन ते इहे लिखियलु आहे ऐं सोशल मीडिया ते 1900 आहे।
बहरहाल 1901 जे हिसाब सां या 1900 जे हिसाब सां जॾहिं हुनजी शहादत थिए थी सा 1943 में थिए थी त माना हुनजी उमिरि 1943 साल या 44 साल वञी बीहे थी। उहा माना एॾी वॾी उमिरि कान्हे का जो हुनखे उन में शहीद कयो वियो आहे। हीउ सिंध जो जेको सो 2 दफ़ा वज़ीर आज़म थियो ऐं हिन जी 2 दफ़ा जेका हुकूमत ड्राथी वई हिन खे कढियो वियो। हिन जी पहिरीं जेका हुकूमत हुई 1938 खां 1940 ईस्वी में ही CM रहियो, सिंध जो चीफ मिनिस्टर रहियो अंग्रेज़ जे दौर में। ऐं ॿियो भेरो वरी 1941 खां 1942 ईस्वी में ही जेको सो सिंध जो वज़ीर आला रहियो। आख़िरी जेका वज़ारत हिन जी ड्राथी वई उन जो सबबु इहो ॼाणायो वञे थो त हुन जेका इंडिया में क्विट इंडिया मूवमेंट हली हुई, हिंदुस्तान ख़ाली करियो अंग्रेज़नि खे चयो वियो त उन में हुन जेके माण्हू हुया या सियासी धुरियूं हुयूं उन्हनि जी हुन सपोर्ट पे कई, हुन मदद पे कई, उन जे करे हुन जी उहा हुकूमत ड्राथी वई या उनखे जेको सो ख़तमु कयो वियो। ऐं उन ई 42 में ही 43 में शहीद थियो, 42 में हिन जी हुकूमत ख़तमु कई वई जेको ॿियो भेरो वज़ीर आज़म हो। 42 में हिन जेके पंहिंजा लक़ब अलक़ाब मिलियल हुअसि अंग्रेज़नि जी तरफ़ां, ख़सूसन ख़ान बहादुर जो लक़ब जेको मिलियल हुअसि उहो हिननि खे वापसि कयो हुई अंग्रेज़नि खे। ही माण्हू उहो हुयो जेको पंहिंजो सेक्युलर ज़हन रखंदो हुयो, हिंदू मुस्लिम फ़साद जे इंतिहाई ख़िलाफ़ हुयो ऐं सिंध जी हीअ आज़ादीअ में यकीन रखंदो। हिन जो इहो ई चवणु हुयो त सिंध जीअं अंग्रेज़नि फ़तह कई आहे, आज़ाद रियासत जी हैसियत में अंग्रेज़नि फ़तह कई ऐं जॾहिं अंग्रेज़ छॾीनि पिया था त सिंध खे बि आज़ाद हैसियत में ई हुनखे आज़ादु करे हलिया वञनि, न कि कंहिं बि धुर सां या कंहिं बि ख़िते सां या कंहिं बि नाम निहाद हिकिड़े मुल्क सां न ॻंढियो वञे। तंहिं करे हुनखे पंहिंजो हिकिड़ो स्टेटस आहे त उहो स्टेटस क़ौमी जेको हुनजो बहाल कयो वञे। ॿियो हिन जो कमु जेको हुयो हुकूमत जे दौरान जेको उहो इहो हुयो त मौलाना उबैदुल्ला सिंधी जेको अफ़गानिस्तान में हिकु खुदरो नमूने सां जलावतन हुयो, उन बि सिंध जी आज़ादी जी तहरीक हलाई पे त हू जलावतन हुयो त उन जी जलावतनी उहा ख़तमु कराए हुनखे सिंध में वापसि घुरायो वियो ऐं कराचीअ में हुनजो शानदार इस्तक़बाल कयो ऐं उहो शानदार इस्तक़बाल शहीद अला बख़्श ख़ुदि पाण कयो एज़ अ CM जी हैसियत में। इहा बि अंग्रेज़नि खे ॾाढी ॾुखी ॻाल्हि लॻी त जेके आज़ादी पसंदि आहिनि उन्हनि सां हिन माण्हूअ जो वास्तो तमामु गहरो हुयो। इहो छो हुयो? उन जे करे अंग्रेज़ हिननि ते या अंग्रेज़ जा जेके हामी हुया या उन्हनि जा कुझु पॉलिसियुनि जा सहकार कंदड़ हुआ उहे हिननि जे ख़िलाफ़ हुआ। ही जीअं मां चयो त हिंदू मुस्लिम जे तज़ाद जे ख़िलाफ़ हो, माना त बिक़ौमी नज़रियो जेको आहे जंहिंजो अॼु ताईं बि पढ़ाॾो ॿुधो थो वञे त उन बिक़ौमी नज़रिए जे ई ख़िलाफ़ हुयूं ऐं हिन सिर्फ़ु क़ौमी जेका या क़ौमी हैसियत जेका मञी थिए क़ौमुनि जी, उहा जाग्राफ़ी जे बुनियाद ते, उन जी तारीख़ जे बुनियाद ते, उन जे मुल्क ऐं वतन जे बुनियाद ते, ॿोलीअ जे बुनियाद ते ऐं उन जी हिकिड़ी कल्चर जे बुनियाद ते उनखे क़ौम तस्लीम ते कयो, न कि मज़हब जे बुनियाद ते या कंहिं फ़िरके वरस्तीअ जे बुनियाद ते। हिन कॾहिं बि क़ौम खे क़ौम तस्लीम न कयो ऐं इहो ई सबबु हुयो जो हू बिक़ौमी नज़रिए जे ख़िलाफ़ हुयो। हिन पार्टियूं ठाहियूं सियासत में, जीअं कई 1936 में हिन सिंध इतिहाद पार्टी ठाही, साईं जेमशद सां मिली करे हिन सिंध इतिहाद पार्टी जेका हींअर सिंध यूनाइटेड पार्टी आहे, इहो ई उनजो शेप आहे, इहा हुन जोड़ी हुई। ऐं ॿी बि हिकिड़ी पार्टी साईं जेमशद सां गॾिजी ॻोल्ही ऐं उहा 34 में ठाही, उहा पीपल्स पार्टी हुई। पीपल्स पार्टी जेका आहे साईं जेमशद शहीद अला बख़्श ठाही ऐं उनजो प्रेसिडेंट सर शाह नवाज़ भुट्टे खे कयो हो, जंहिंखे सर जो लक़ब मिलियल हो, ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो वालिद साहब, उनखे उनजो प्रेसिडेंट कयो वियो। इहे 2 पार्टियूं हिननि ठाहियूं ऐं उन वक़्त में इन पार्टी जे बुनियाद ते हुननि सियासत
कई पई। ही ज़िले लोकल बोर्ड सखर जो चेयरमैन, बम्बई काउंसिल जो मेंबर रहियो ऐं जेकमाबाद म्यूनसिपलिटी कमेटीअ जो बि ही मेंबर रहियो। उन खां अलावा नंढनि वॾनि कमेटियुनि में ही मुख़्तसिर रहंदो आयो ऐं उन जे थ्रू हुन कम कया। आख़िर में जीअं मां ॻाल्हि करे वियुसि त 14 मई 1943 में ही सुबुह साण स्टेशन तां टांगे में चढ़ियो, पंहिंजे घर ॾांहुं वञी रहियो हुयो त किन दहशतगर्दनि हिन खे गोलियूं हणी उते शहीद करे छॾियो। चयो इहो ई थो वञे त अंग्रेज़नि जे जेकॾहिं ही ख़िलाफ़ु हुयो ऐं सिंध जी मुकमिल आज़ादीअ जो इहो हामी हो, उन जे पादाश में हिन खे इहो शहीद कयो वियो। मां हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि चवंदो हलां त हेतिरो ई वॾी शख़्सियत आहे, पर उन जो जेको सो लिखत में रिकॉर्ड तमामु घटि आहे, जेको न हुजण जे बराबरि आहे। हा, असेंबलीअ जे अंदरि जेके तक़रीरूं आहिनि उहे कुझु मिलनि थियूं, बाक़ी ॿियूं जेके शयूं हुन न पाण शायदि लिखण जी साईं कोशिशि कई, न वरी कंहिं ॿिए हिन जे का शइ लिखण जी कोशिशि कई, जो हिन जो रिकॉर्ड जेको आहे सो जेको सो हिडन आहे ऐं इन जी ज़रूरत आहे त इन खे नए सिर लिखियो वञे। कुझु किताब आज़ाद काज़ी साहब या कंहिं ॿियनि लिखिया ज़रूरु आहिनि, पर उन्हनि मां बि हिननि जी शख़्सियत जी तारीफ़ घणी, पर हिननि जे कारनामनि जी, हिननि जे कमनि जी, हिन जे फ़िक्र जी उहा ज़रूरत जेका आहे सा कुझु घटि थी मिले। मां हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी मुंहिंजे पंहिंजे जेका तजुर्बे में आई आहे त पूरे बरे सग़ीर में, बल्कि हिंदुस्तान में ऐं पाकिस्तान में, इन ॿिनि मुल्कनि जी जेकॾहिं असां कथ कयूं त सिर्फ़ु हिकिड़ो सियासतदान जेको मिले थो असांखे जंहिं पंहिंजे क़ौम जो या पंहिंजी तारीख़ जो रिकॉर्ड रखियो आहे ऐं 60 किताब उन जा उहे छपी चुका आहिनि। उहो साईं जमशेद आहे। कंहिं बि सियासतदान एतिरा किताब न आहिनि लिखिया। हा, हुन जा कुझु इंटरव्यू हूंदा या बायोग्राफी हूंदी, ख़ुदि बादशाह ख़ान जी बि बायोग्राफी ऐं कुझु तक़रीरूं आहिनि, बाक़ी रिकॉर्ड जेको सो नथो मिले। या हिंदुस्तान जे ॿियो जेको अबुल कलाम आज़ाद आहे, उन जा बि कुझु किताब मिलनि था, पर उहो हुन पंहिंजे फ़िक्र ऐं नुक़्ते नज़र सां बि हुन लिखिया आहिनि, पर एतिरा कोन्हनि जेतिरा हुअणु घुरिजनि। असांखे रिकॉर्ड रखणु इंतिहाई ज़रूरी आहे। इहो चवंदो आहियां, जेकॾहिं ॿियो कुझु न त जीअं हीअ अॼु तकरीब थी आहे, असां पंहिंजे पंहिंजे घरनि में पंहिंजी हिकिड़ी डायरी मेंटेन कयूं ऐं लिखी छॾियूं त अॼु हीअ तकरीब थी आहे, उन ते मुंहिंजी राय हीअ आहे, मुंहिंजो जेको सजो हीअ आहे त इहो हिकिड़ो रिकॉर्ड थिए थो। कॾहिं न कॾहिं उहो रिकॉर्ड आन थींदो, माण्हुनि जे साम्हूं ईंदो। तंहिं करे रिकॉर्ड हुजणु, असांजा वॾा माण्हू थिया आहिनि तारीख़ में, सिंध खिते जा, इंडस सिविलाइज़ेशन जा तमामु घणा रिकॉर्ड थिया आहिनि माण्हू, पर उन्हनि रिकॉर्ड इहे घटि रखिया आहिनि। अहिड़े नमूने सां शहीद अला बख़्श जो बि अहिड़े रिकॉर्ड जेको सो घटि थो मिले। ऐं सम्झां थो त जेके बि सुलझियल माण्हू आहिनि ऐं उन्हनि वटि जेका बि शइ ॼाण आहे उहे लिखंदा रहनि त रिकॉर्ड असांजो महफ़ूज़ रहंदो। ऐं आख़िर में शहीद अला बख़्श खे सलाम पेश कयां थो, जंहिं सिंध लाइ ऐं सिंधी क़ौम लाइ, ख़ुसूसन सिंध जी क़ौम लाइ जेको कमु कयो आहे, उहो हुनखे हिकिड़ो तारीख़ में हिकिड़ो सोनेरी लफ़्ज़नि सां यादि कयो थो पियो वञे। अॼु 82 वरसी आहे ऐं हिन जी वरसी हर साल थींदी रही आहे। इहा बि हिकिड़ी यादि आहे। तव्हां सभिनी जी महिरबानी। केतिरा बेल पोए, ओ केतिरा बेल पोए, केतिरा बेल पोए, मुझलियो तो लाए हार, मुझलियो तो लाए हार, किस ताईं इंतजार, किस ताईं इंतजार, तो कराए दे अञा, तो कराए दे अञा। त अहिड़ो एज़ाज़ हर कंहिंजे मुक़दर में न आहे। उहो जेको सिंध लाइ कुझु करे वेंदो आहे, पंहिंजी धरती लाइ करे वेंदो आहे, सिंधी क़ौम लाइ करे वेंदो आहे, उन जी सचाई ऐं उन जी वफ़ादारी जो हुनखे सलो अहिड़े नमूने सां मिलंदो आहे।
ॾिसो भली केॾो बि पीर हुजे, मीर हुजे, रईस हुजे, वॾेरो हुजे, भोतार हुजे, सरदार हुजे, मरी वेंदो, वधि में टीजो कंदुसि, 40 कंदुसि, 12 कंदुसि, पर असांजे शहीद अलाह बख़्श सूमरे 82 साल विछड़े थिया आहिनि, पर अॼु बि असांजी दिलुनि में ज़िंदा आहे, अॼु बि हू हिते सम्झो मौजूदु आहे, अॼु बि हुनजो पैगाम सॼी दुनिया में वञे पियो। इहो हुननि जो किरदारु आहे, जंहिंखे आउं सलाम पेश करियां थो शहीद खे। उन खां अलावा ॾिसो, हीअ सिंध धरती साईं जीएम साहिब जी धरती आहे, लतीफ़ साईं जी धरती आहे, अलाह बख़्श सूमरे जी धरती आहे। हिन धरती ते अॼु माज़ी खां वधीक मेरी अख आहे हिन धरती ते। उहे सिंध दुश्मन खणी चवां या सिंध मुखालिफ़ चवां, उहे कॾहिं असांजी सिंधू नदी जेका असांजी अमर जी जल आहे उन ते वार था कनि, कॾहिं असांजा जेके तारीख़ी असासा आहिनि, कारूंझर आहे, कींझर आहे, बडो आहे, भटो जबल आहे, गोरख जबल आहे, जबल बि असांजा जेकी सिंध जी फितरी सूंहं आहिनि उन्हनि ते वार कनि था। हाणे वरी जेका असांजी धरती आहे, धरती असांजी माउ आहे, अमर आहे, जेका शहीद अलाह बख़्श सूमरे जी धरती आहे, सिंध मुखालिफ़नि जे पीउ जी धरती न आहे, जो जेकी हींअर कारपोरेट फार्मिंग जे खिलाफ़ जे नाले सां ज़मीन जी वालार कनि था, लीज़ ते ॾियनि था। ॾिसो, आउं चवां थो त जेकॾहिं अॼु असां वटि शहीद अलाह बख़्श सूमरो न आहे, पर उन जा पोइ लॻ असांजे प्रोफेसर साईं अब्दुल मजीद चांडियो साहिब जहिड़ा, ताज मरी जहिड़ा, साईं फ़हीम मुनारी जहिड़ा, साईं रहमान सियाल जहिड़ा, या उन जा सभई जेके तव्हां हिते साझा मुंहिंजा साथी वेठा आहियो, उहे ज़रूरु वारस आहिनि, मालिक वेठा आहिनि, त हुननि खे उन में कॾहिं बि कामयाबु करणु कोन ॾींदा। हाणे हू चवनि ईअं था त भई जीअं थर आहे, काछो आहे, कचो आहे, उहे ज़मीनूं असां लीज़ ते था ॾियूं जेकी तव्हांजे कम जूं न आहिनि। बाबा असांजे कम जूं कीअं न आहिनि? हिन ज़मीन जे इंच इंच जेका आहे असांजी धरती, उहा माउ आहे, असांजी मुक़दस आहे। तव्हां जॾहिं धारियुनि खे लीज़ ते ॾींदव, कंपनियुनि खे ॾींदव, पोइ उनखे ट्यूबवेल बि ॾींदव, उनखे ॿियूं सहूलियतूं बि ॾींदव, पर जेकी मक़ामी माण्हू आहिनि, जेकी धरती धणी आहिनि, उन्हनि खे छो न? मुंहिंजो ॻोठाई प्रोफेसर साईं अब्दुल मजीद चांडियो साहिब हिते मौजूदु आहे। साईं जो असांजो साॻियो इलाइक़ो काछे जी पट्टी आहे, साईं जो वॾो कमु थियल आहे, साईं जन हुन काछे ते तमामु लिखियो बि आहे त काछे में पीअण जे लाइ पाणी कोन्हे। हींअर उते ई काछे में निशान दंग करे विया आहिनि। ऐं चवां थो अॻिते हली असांजे नसलुनि लाइ, असांजे माण्हुनि लाइ उहे इलाइक़ा लोगोरिया बणिजी वेंदा। माफ़ु कजो, असांजी एजेंडा ही ज़रूरु आहे, पर ही शहीद जी धरती आहे, ऐं तॾहिं हिन धरती ते ॻाल्हायां पियो। ऐं अॼु असांजे हिन प्रोग्रामनि ज़रिए हिते असां वटि यूनिवर्सिटियूं आहिनि, इदारा आहिनि, हिते वधि में वधि शागिर्दनि जी शिरकत हुजे हा। हिन शहीदनि जी तारीख़ खां असांजे जेके असांजे स्टेज ते जेके मोतबर शख़्सियतूं, किरीम शख़्सियतूं वेठल आहिनि, वॾा ॼाणू माहिर वेठा आहिनि, हिननि खां कुझु सिखनि हा ऐं सिखी उहो पैगाम खणी वञनि पंहिंजे ॻोठनि ताईं, पंहिंजे इलाइक़नि ताईं। हाणे बि मूंखे उमेदु आहे त हिन मीडिया जे थ्रू, हिन स्टेज जे थ्रू हिकिड़ो मैसेज वेंदो, पैगाम वेंदो, तंहिंजे करे ऐं हिन स्टेज जे थ्रू मौक़े जो फ़ाइदो वठंदे ऐं हिकु भेरो वरी हुकुमराननि खे ख़बरदार थो कयां त ख़ुदा रा, तव्हां जेकॾहिं हिन मुल्क सां प्यारु कयो था, जेकॾहिं वतन सां प्यारु कयो था ऐं हिन मुल्क खे तव्हां हलाइणु चाहियो था, अहिड़ियूं किरियल हरकतूं न कयो। साईं एजाज़ साहिब, हीअ बाबतूं आहिनि ऐं प्रोग्राम माण्हू वतन जूं जाग्राफी वारतूं नंढियूं थींदियूं आहिनि, वॾियूं बराबरि थींदियूं आहिनि। असां पहिरियों भेरो हिते यादि कयो आहे। ॿियो मुंहिंजे जनम भूमि जो ॻोठ आहे, ठुल में बि यादि कनि था, शिकारपुर में दोस्त यादि कनि था। ऐं साईं यूसुफ हिन ते 18 किताब लिखिया विया आहिनि शहीद अलाह बख़्श सूमरे ते, जंहिंमें 3 अंग्रेज़ी जा आहिनि ऐं 17 जंहिंमें 4 उर्दू में आहिनि। महबूब सूमरे असांजे दोस्त 3 किताब लिखिया आहिनि। काफ़ी शयूं ओझल आहिनि ऐं इहे शयूं तारीख़ जो हिसो आहिनि। बल्कि बंदरगाह वारो मसइलो, तारीख़ हुनजो, तारीख़ जा नाक़द ऐं नकात हुनखे कच कंदा। शहीद अलाह बख़्श में पॉज़िटिव तमामु ज़बरदस्त आहिनि। सिंध दोस्त हो, वतन दोस्त हो, मौलाना आज़ाद ऐं खान अब्दुल खान सां गॾु बीठो, जेतोणीकि उन दौर में हिकु क़ौमी नज़रिए जे ख़िलाफ़ु बीहण जी वॾी सज़ा हुई ऐं उन्हनि माण्हुनि खे हिकिड़ो मुख्य सबबु हुनजे क़तल जो इहो हो त मौलाना उबैदुल्ला सिंधी जो सिर्फ़ु जी एक्साइज़ क़दम न कयो, उनजो इस्तक़बाल कयो। तो तारीख़ी क़दम शहीद अलाह बख़्श सूमरे आहे ऐं अहिड़ो बावाकार असांजो त ॻोठ जो ज़िमेदार हो। असां त पोयनि खे बि ॾिसूं था, जेतोणीकि उन्हनि जो नज़रियाती लाइन मुख़्तलिफ़ थी, पर तमामु सादी ऐं पुरवकार ऐं सिविक कोड जेको असांजे जीअं चुनाव हिंदू फैमिली में आहे, आगा खान में आहे, बोहरे में आहिनि,
इन्हनि सूमरनि जो सिविल कोड शिकारपुर वारनि जो ठुल जो जेका हुआ उहो ई उनजे साम्हूं इन्हनि जे पॉलिटिकल रिवायती बगड़ बीठा आहिनि। पर सूमरा फैमिली शहीद अलावा जे अॼु बि इस्ताकाम सां बीठी आहे। तो हाणे मां पंहिंजे शाइर दोस्त मुख़्तलिफ़ गुफ़्तगू थींदी नेवल सोलंकी साहब असांजे शाइर साथी आहिनि। 11 तारीख़ अमर जो ॾींहुं हुयो, उन ते अमर ते हिकिड़ो गीत लिखियो इजाज़त। दर दर जूं मूं ठोकरूं खाधियूं तुंहिंजे वञण खां पोइ, दर दर जूं मूं ठोकरूं खाधियूं तुंहिंजे वञण खां पोइ, जीजल मिठड़ी मुंहिंजी अमर तुंहिंजे वञण खां पोइ, केॾा तोसां नाज़ हुया नाज़ भरिया अंदाज़ हुया, केॾा तोसां नाज़ हुया नाज़ भरिया अंदाज़ हुया, सभई भोरा भोरा थिया तुंहिंजे वञण खां पोइ। हर कंहिंजी उम्मीद हूंदी आहे आथत पंहिंजी माउ ॾींदी आहे, हर कंहिंजी उम्मीद हूंदी आहे आथत पंहिंजी माउ ॾींदी आहे, कोल न मुंहिंजा साबिया थिया तुंहिंजे वञण खां पोइ, दर दर जो मूं ठोकरूं खाधियूं तुंहिंजे वञण खां पोइ, जीजल मिठड़ी मुंहिंजी अमर तुंहिंजे वञण खां पोइ। छल न कंहिंजी माउ जुदा थिए, छल न कंहिंजी माउ जुदा थिए, मेवल मुंहिंजी पूरी सदा थिए, हेॾा मूंसां हाञा थिया तुंहिंजे वञण खां पोइ, दर दर जो मूं ठोकरूं खाधियूं तुंहिंजे वञण खां पोइ, जीजल मिठड़ी मुंहिंजी अमर तुंहिंजे वञण खां पोइ। नंढो कतो हिकिड़ो आहे दरिया जे हवाले सां। दरिया मुंहिंजा दादुला तोसां वागुन कया वेल, दरिया मुंहिंजा दादुला तोसां वागुन कया वेल, असीं तुंहिंजा हारी कीअं सहूं तुंहिंजी भेल, तोड़े भरन जेल त मुड़बो की न मेवल चवे। सिंधूअ में आ साह पसाह सिंधू आहे मुंहिंजो साह, सिंधूअ में आ साह पसाह सिंधू आहे मुंहिंजो साह, जाॻिया जाॻिया सिंधी जाॻिया भोर सॼीअ जा आहिनि भाॻिया, कोन कबो हाणे तोसां ठाह, सिंधूअ में आ साह पसाह सिंधू आहे मुंहिंजो साह। तुंहिंजो कछो मुंहुं आहे पाणी तोखे अख में नाहे पाणी, तुंहिंजो कछो मुंहुं आहे पाणी तोखे अख में नाहे पाणी, नाहे तो में काई निगाह, सिंधूअ में आ साह पसाह सिंधू आहे मुंहिंजो साह। शहन जी तुंहिंजी भुला भाऊ, शहन जी तुंहिंजी भुला भाऊ, तोसां गॾु तुंहिंजो टोलो आहे खाऊ, कोन ॾीबो तोखे हिकिड़ो वाह, सिंधूअ में आ साह पसाह सिंधू आहे मुंहिंजो साह। ढंढूं ढोरा ढोर असांजा, ढंढूं ढोरा ढोर असांजा, मरी वेंदा मेवल मोर असांजा, सुकंदो साओ गाह, सिंधूअ में आ साह पसाह सिंधू आहे मुंहिंजो साह, सिंधू आहे मुंहिंजो साह। महिरबानी साईं। मोहम्मद ख़ान खां दोस्त आयल आहे जेको ॾिघे अरसे खां प्रोग्रेसिव राइटर एसोसिएशन जे चैप्टर जो सदर रहियो, हिन वक़्तु सिंधी अदबी संगत जो साईं सेक्रेटरी बि आहे उतां मोहम्मद ख़ान जो। साईं एजाज़ जिसकाणी साहब खे मां गुज़ारिश कंदुसि कि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। एजाज़ जिसकाणी साहब। नंढे हूंदे असीं नंढा हूंदा हुआसीं त जंग अख़बार में कुंड ते टार्ज़न जी कहाणी छपबी, नंढा हूंदा हुआसीं, तव्हां यादि हूंदो त जंग अख़बार में टार्ज़न जी कहाणी छपंदी ऐं उहा कहाणी कॾहिं बि ख़तमु कोन थी, असीं वॾा थी वियासीं ऐं उन तसलसल खे फ़हीम साहब जारी रखियो, जो अॼु असांजे सिंध जी डायरी जे उनवान सां जेके सिंध जा करंट इशूज़ आहिनि, जेके मसइला आहिनि, जेके प्रॉब्लम्स आहिनि, अदबी हुजनि समाजी हुजनि ऐं वतन सां वाबस्ता जेके करंट इशूज़ हुजनि, उते असांजी यादाश्त जो वाहिद ज़रियो सिंध डायरी आहे। ऐं उन सिलसिले जी हिकिड़ी कड़ी शहीद अल्लाह बख़्श सूमरो जी इहा अॼोको प्रोग्राम आहे, जेको नो डाउट त हुनजे शायाने शान न आहे, जेतिरी वॾी शख़्सियत आहे ओतिरो वॾो प्रोग्राम असां हुनजो अरेंज करे न सघिया आहियूं, पर उन जे बावजूद बि चिणग मां शोला उथंदा आहिनि ऐं ज़ख़्मनि ते पहाड़ रखबा आहिनि, त हीअ उन सिलसिले जी हिकिड़ी कड़ी आहे जो असीं सिंध जे ज़ख़्मनि ते चंद पहाड़ रखी सघूं या चिणग ॿारण जो सबबु बणिजूं, जिते असां जहिड़नि हेॾनि कुराड़नि जे विच में हिकिड़ो नौजवान शेर पढ़ी असांजे उत्साह जो सबबु बणिजी वियो। त अहिड़े नमूने सां असां बहरहाल हिकिड़े लिहाज़ सां ख़ुशकिस्मत आहियूं जो शहीद अल्लाह बख़्श सूमरे जी उन सरज़मीन ते वेठल आहियूं, जिते संदसि नाले सां यूनिवर्सिटी मौजूदु आहे ऐं इहा ई वॾे में वॾी भेटा चइजे या नंढी भेटा चइजे जेका असां शहीद अल्लाह बख़्श सूमरे खे सिंधी माण्हू ॾेई सघिया आहिनि। जॾहिं साईं फ़हीम साहब जो मैसेज पढ़ियो त फ़ौरी तौर ते जेको आहे सो इहे ॻाल्हियूं ज़हन में अची वियूं, थोरो प्रोफाइल नज़र मां गुज़रियो यादि आहे, बल्कि सॼी उमिरि ॾिठो आहे,
पर छाकाणि त असांजा सीनियर साथी सॼो प्रोफाइल पढ़ी विया आहिनि, रिपीट करण सां टाइम जो वञान थींदो, ध्यानु थींदो। त ॿ शयूं वेरी इंपॉर्टेंट हुयूं उन दौर जे हिसाब सां। जेकॾहिं सोचे त मस्जिद मंज़िलगाह वारो जेको इशू हो उनखे प्रॉपर वे में हैंडल जेको आहे उहो शहीद अल्लाह बख़्श सुमरे कयो, ऐं उहो तमामु करंट उन दौर जी हिकिड़ो बर्निंग इशू जीअं अॼु असां वटि केनालनि जो बर्निंग इशू आहे, त उते केरु किरदारु निभाए पियो उहो तारीख़ अॻियां साबित कंदी। उन दौर में जॾहिं शहीद अल्लाह बख़्श सुमरो खे सिंध जे हुकूमत मिली सिंध जी, त पहिरियों कमु जेको हुन कयो उहो मौलाना उबैदुल्लाह सिंधी जी जलावतनी ख़तमु करे ऐं हुनखे वेलकम करे आजियां कई आहे। त इहे नंढियूं हुन जूं उहे एक्टिविटीज़ आहिनि जो अॼु 82 सालनि खां पोइ बि असीं बि यादि करियूं था। असांखां जेका पहिरीं जनरेशन उहा बि यादि करे थी, ऐं असांखां जेका पोइ जनरेशन आहे उहा बि शहीद अल्लाह बख़्श सुमरे जे भेटा खे भेटा ॾिए थी ऐं यादि करे थी। हीउ हिकिड़ो नंढिड़ो प्रोग्राम, हिकिड़ी ख़ूबसूरत भेटा आहे, ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी जो साईं जी महिरबानी आहे फ़हीम साहिब जी, जो असांजो सफ़र जो साथी बि आहे, प्रोग्रामनि में यादि बि कंदो रहे। अॼु अहिड़े मौक़े ते यादि कई। तो मालिक तूं न छॾेज आऊं जियां तो आसरे, मालिक तूं न छॾेज आऊं जियां तो आसरे, सभई पाड़ूं सूर जूं हिकु लहजे मंझि लटेज, हिकु तूं मुंहुं न मटेज ॿियो लोक मटियो त घुरियो। ये तो सेवा कर समूंड जी जिते जरव ई तो जाल, सेवा कर समूंड जी जिते जरव ई तो जाल, सवें वन सीर में माणिक मोती लाल, ये मासियो जुड़ई माल त पुजारा पुर थी। ॿियो मुंहिंजो शेर आहे, ख़्याल से कयो। जे हाउन हारी कुहारियल ॾींहं बिघारे वेंदासीं, जे हाउन हारी कुहारियल ॾींहं बिघारे वेंदासीं, चो पेर पसारे वेठो आं उत डोंगर ॾारे वेंदासीं, कंहिं लाइ तकीं तो कंधीअ तां ॿी ॿेड़ी मूर अचणी आहे, जे तूं बची वियो वणझारा तोखे बुकारे वेंदासीं। ये दरिया अंदरि जेका दहशत आहे, ये दरिया अंदरि जेका दहशत आहे, कंहिं वक़्तु क़यामत थी वेंदी, तूं मान रुगो हिन सिंधूअ ते का लहर उभारे वेंदासीं। आ जिरमिर जिरमिर जुगनूअ जी आ टिम 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 तारे जी गंगोर घटा जे घेरो आहे, कंहिंजे त सहारे वेंदासीं। तूं आओ त ओरियूं ओराणा, जे जी सही जोराणा, कंहिंजे त सहारे वेंदासीं। थैंक यू, महिरबानी।